होॾे वेंदो तूं हेॾे न वञजांइ तूं हेॾे सही कहिड़ी जाइ ते अचां अनल मसाजिद लिल्लाह नंढियूं हुजनि या वॾियूं हुजनि मस्जिदियूं मिड़ई मौजूं थियूं पेर तूं पाए माफ़ी मां ॾियां कदम तूं त पाए जन्नती मां कया होॾे न वञजांइ होॾे न वञजांइ होॾे न वञजांइ होॾे न वञजांइ साईं काॾे वञा फरमायो इन अव्वल बैतियूं वुज़िअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदल लिल आलमीन थोड़ा गुनाह दी देते ही बशीरों मां जे घणा दी दाग भरो दी मुझे खाने काबे जे मस्जिद में आ तो कुल मदायूं माफ कया ओ गरीबो अमीरो अजमा तहा मेरी ला दुआ तो घरा मिठड़े मुल्क ते रब तहा के सफर नसीब फरमाए खुदा उहो ॾींहुं करे जो तहां जूं हरमैन शरीफ जी ज़ियारत करे अखियूं ऐं दिलि ठरे उहो ॾींहुं अल्लाह तहां खे ॾेखारे जो खाने काबे खे ॾिसी नबी मस्जिद खे ॾिसी मिठड़े मोहम्मद जे रोज़े खे ॾिसी मोह ॾियारी अम्मा जे सफ़ा मरे खे ॾिसी वञी दिलियूं ऐं अखियूं ठारे अचो ही केरु आहे जबल ते तो चढ़े वरी लहे थो नूरी फरिश्ता दा जवान ऐसे उहे दी जेके हज उमरो करण आया छादा कनियो सहे तुझे काबे जो तवाफ करे हाणे बीबी हाजरा वारो सफ़ा मरोदा कन हे पोड़ा भी ता डुकन जैसे हाँ पोड़ा भी हे पोड़ियूं चाहिए भी भज भजा के बोलिया विखणे कदम लिखंदा वञूं सत फेरा पूरा कंदा मां हिननि जूं इहे दुआऊं क़बूल कंदुमि जीअं मां पंहिंजे प्यारी बीबी हाजरा इस्माइल जी अम्मा जी दुआ क़बूल करे बचड़े जे कदमनि मूं जन्नत जी नंदी वाहे केरा काथूं जो आ लेखो ई नाही ज़ात दे पाद नाही इन अक्रमकुम इंदल्लाहि अतकाकुम वधायो पंहिंजा नंबर नमाज़ी बणजी नंबर वधायो रोज़ात बणजी नंबर वधायो हाफ़िज़ आलिम कारी साहब बणजी नंबर वधायो हाजी साहब बणजी नंबर वधायो शहीद बणजी नंबर वधायो माई धीअ जे ॿार खयूं थियूं सही शहज़ाद रात वठी वञ न दाढ़ी न मुछ अम्मा ही नंढड़ा आहिनि तोखे बि त घर में वसणु खपे हिनखे दाढ़ी आहे हे मुंहिंजो नंढड़ो आहे अलाह से नसीब करे हिनखे इल्मु हे मुंहिंजो पुटड़ो ॿियो नंबर आहे सॼे क़ुरान शरीफ़ जो हिन उमिरि में रब से मूंखे हाफ़िज़ बणाए ॾिनो इन उमिरि जा ॿ बचड़ा वठी माई आई अल्लाह ताला एहसान कयो इन हैदराबाद इरशादात पुतरे पढ़ी 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 रमज़ान जी 5वीं मां वटि पहुतो उस्तादन फोन कई सही सॼे क़ुरान जो हाफ़िज़ बणियो थो अचे मालिक घणी मेहर जी नज़र कई जो इन उमिरि में इन मोतीअ जे दाणे खे सॼो क़ुरान मजीद सॼे क़ुरान जो समुंड सीने में मां पाए ॾिनईसि ॿियो मां छा घुरां वलक़द आतैनाक सबअम मिनल मसानी वल क़ुरआनिल अज़ीम बच्चन के मुसाफ़िरियूं कराइजां पर हिन हस्तीअ जे कां हिते न पिया उस्ताद वीचारे खे सही सबक ॾियनि पिया साईं जो पुटड़ो आहे मानी घरों थी मिले मथां टुकुर बंदि कनि त इहे वञूं ॿाहिरि कढियोसीं ॿाहिरि अॼु अर्ब उहो ख़ुशीअ जो ॾींहुं ॾिनो
जो हो कुरान शरीफ सजे जो हाफिज ऐं कारी बणजी मोटियो आहे इन उम्र रब तहां जे बच्चन के भी हाफिज ऐं आलिम ऐं कारी बणाई आहे वॾी मुराद आहे घुरबाई हीअं कान हिन त बचड़ा जमन त हाफिज बणजन बचड़ा जमन त आलिम बणजन बचड़ा जमन त शहीद बणजन सही त वती वञो हेला हुजूर फरमाया तू माई भला तुंहिंजा नज़ा बचड़ा हिकिड़ो तो वटि हुजे ॿियो मासां हले ॿी लड़ाई ताईं मां जीअरी हुजां लाइ न मुंहिंजा ॿई वठी वञो ओ साईं अल्लाह जो नाम थी माईअ जे रोअण ते हुजूर भिड़ मिंजी पियो हिकिड़े हिकिड़े बचड़े खे वठी कन में ॻाल्हाए वरी मोटाए थी वरी ॿिए खे जुदा थी ॻाल्हाए छा थी चवे पुठीअ में धकु हूंदो त मां अम्मा ई न सॾाईंदी मां जान वञी काफ़र में कोस विधो विढ़ंदे विढ़ंदे ॿई शहीद थी विया ॿिए ॾींहं ते अम्मा ॾे इतला आयो तुंहिंजा ॿई शहीद थी विया भॼंदी थी वञे डुकंदी थी वञे साकंदी थी वञे उथलाए पुथलाए थी ॾिसे खिलंदी मोटी आई आहे मायूं साहेड़ियूं माचारियूं ॻोठ जूं मिड़ियूं जे मुबारक ॾियो मुंहिंजा ॿई क़बूल कई मुंहिंजी थञ सकार थी कई मां ॿिनि शहीदनि जी अम्मा बणिजी वियमि नंढो जाबिर शहीद थियो आहे नंढो जाबिर जो बाबू साईं अब्दुल्ला शहीद थियो आहे जाबिर खे भाकुर हुजूर पाता चुमियूं ॾिनियूं सीने सां मिलायो पुट जाबिर तोखे मुबारक हुजे तुंहिंजो बाबो शहीद थियो आहे हाणे तुंहिंजो अबो वियो हलियो जन्नत ॾे मां मोहम्मद रसूलुल्लाह रहमतुल्लाह आलमीन तुंहिंजो बाबो साईं नबी से यतीमनि जा वारसा ईद नमाज़ वेंदा वञनि सभु ॿार दारांदियूं खेॾनि हिकिड़ो ॿार वीचारो होॾे परे खिलो वेठो आहे लटड़ा फाटोड़ा आहिनि हाल मेरा आहिनि भाकुर वञी विधुमि अबा तोखे छो न था खेॾाइनि चई मुंहिंजियूं अखियूं पाणी हारे चई त अम्मा त कान्हे पर अबो बि कोन्हे लटा केरु धोए मेरनि लटनि जे करे हे ॿार बीहण नथा ॾियनि भाकुर हणी विधऊं चुमियूं खणी ॾिनऊं चई अबो मां आहियां हल दामड़ियूं ॾेखारिया जमात खे चऊं ईदगाह ॾे हलो माग में यतीम जी गण कयां कुल्हे ते खणी खयूं बीबिन खे था फरमान पाणी हारींदो वञ हारींदियूं वञो त मां हिन यतीम जे लिंगनि तो मेराण लाहियांसि पंहिंजे लटड़ा कोरे सोरे पाराए कुल्हे ते खयूं था अचनि जेके रांदि खेॾण न ॿियारनि उहे ढुंढकरा करे था रोइनि कुल्हनि वारो जान तो पुछे न छो था रो अचे असांखे काथे ई ख़बर त को यतीमनि जो अबो रहमतुल्लाह आलमीन हूंदो जेकॾहिं अॼु असांजा अबा बि मरी मुअल हुजनि हा त असांजो अबो बि रहमतुल्लाह आलमीन बणिजे सदको अञा मां हुज़ूर जे शान नंढो जाबिर यतीम थियो साईं भाकुर पातस जाबिर साईं फरमाया दो कुर्बान वञा मूंखे बाबे जी गणती न आहे बाबो त खटी वियो हाणे मूंखे पंहिंजी गणती आहे 70 सालनि वारो ॿार अर्ज़ु थो करे साईं दुआ घुर त मां बि अबे वांगुरु शहीद थियां चाचे अमीर हमज़े जे मथां वॾे अकुल वारो वॾे इल्म वारो वॾी सोच वारो हज़रत अली साईं बीठो आहे रज़ी अल्लाह ताला अन्हु उन सां गॾु रहमतुल्लाह आलमीन खातमुन नबीन सैयदुल मुरसलीन इमामुल अंबिया रहमतुल्लाह आलमीन मोहम्मद मिठड़ो बि बीठो आहे साईं न माण्हू था चवनि साईं टुकर टुकर तव्हांजो चाचो साईं तारा निकिता पिया आहिनि नक वढियो पियो आहे चप वढिया पिया आहिनि ज़बान कान्हे ह्या कोन्हे जहिड़ो कोन्हे टुकड़ा टुकड़ा कननि जूं पापड़ियूं न आहिनि हेड़ो ज़ुल्म ऐं नाहक हुज़ूर साईं फरमाईंदा तव्हां परे जो चाचो मुंहिंजो आहे मां पंहिंजे लाइ पाण दुआ थो घुरां अल्लाह मरज़ुक़नी शहादतन वी ज़बीलिक ओ मुंहिंजा रब जहिड़ी चाचे खे इज़त नसीब कई थी शहादत जहिड़ी मूंखे बि शहादत नसीब हज़रत अली साईं भर में बीठो आहे चवे थो आमीन
चओ नबी से दुआ दो घुरे अल्लाहुम्मा रज़ुक़नी शहादतन फी सबीलिक। हज़रत अली साईं, मुर्शिद अली साईं, रहबर अली साईं, इमाम अली साईं फरमाया दो आमीन। नबी से दुआ घुरी खिलीदा फरमाया नदा सौद आमीन कई, तुम भी रंगी वही तो के भी शहादत मिली वही, माँ के भी शहीद सरदार करेगी। सही भला तहां की शहीद चई जेका जहर मिली ही खाधे में, वो खाए लुकूं खुड़िया मुबारक कदम जे मेर खाए छड़ियो आई। हाणे मां दुआ घुरी मां सां हारो कई वादो कई तो तुझे दुनिया मां रुखसत वक्त या जहर तुझे जिस्म तहर में मुबारक में खिंडेरींदुसि, पोइ तोखे शहादत जो दर्जो मिलंदो क़यामत ॾींहुं। जीअं नबियनि ऐं रसूलनि ऐं पैगंबरनि नूरनि ऐं नारनि ऐं खाकनि जो सरदार हूंदे, तीअं तूं शहीदनि जो बि सरदार थी बीहंदे। अज़ीज़ो वञनि था टोलनि जा टोला, जथनि जा जथा, बिना हिसाब किताब हुजूर जा उम्मती जन्नती थींदा। ॻोठ शहीद वियो बिस्तर, लाखों मुसलमान शहीद थियण जे करे कोसो जा जन्नती बणिजी विया। हज़ारों मुसलमान शहीद थियण जे करे फलस्तीन जा जन्नती बणिजी विया। हज़ारों मुसलमान कश्मीर जा शहीद थियण जे करे जन्नती बणिजी विया। हज़ारों मुसलमान अफगानिस्तान ऐं क्रूज़नी ऐं बूसीना जा शहीद थियण जे करे जन्नती बणिजी विया। वाह जो खुलिया वाह, चओ चओ तो सही, वाह जो खुलिया जन्नत जी वाह। टोला करे, जथा करे, जमातूं करे, ॻोठनि जा ॻोठ, नंढा ऐं वॾा, मायूं ऐं मर्द, बिना हिसाब किताब जन्नत जे मालनि जा मालिक थींदा था वञनि। हे वरी चेहरा था सम्झनि काफ़र, तॾहिं मुस्लमान खे मारे मारे सुस्त कंदासीं, थकाईंदासीं। हिकिड़े पासे जा मुसलमान तव्हां शहीद कंदो त वरी ॿिए पासे ॾो मुसलमाननि जी जमात थी पवंदी, वरी ॿिए पासे जा शहीद कंदो त वरी टे पासे ॾो, वरी टे पासे जा शहीद कंदो त वरी चौथे पासे ॾो। जीअं उज़हा जे ढोरनि में बरकत आहे, तीअं मुहम्मद जी उम्मतनि में बरकत आहे। शहादत रंग लाईंदी आहे। जेसि ताईं हीअ हस्ती रहंदी, इहे त चरिया आहिनि, क़ुरान वारनि सां था विढ़नि, हिन खे ड्राहिनि, ज़ेरियूं मटाइनि, ज़बरां मटाइनि, पेश मटाइनि, जज़म मटाइनि। 1400 साल हिननि जा अब्बा ॾाॾा, परॾाॾा, तरॾाॾा, करॾाॾा, नड़ॾाॾा सड़ी सड़ी भौंकी भौंकी मरी जन्म रसी थिया, ज़ेर ज़बर न मटाए सघिया। जे ही हस्ती ओढ़ी आहे त हिन जा पढ़ंदड़ बि रहंदा, हिन जा पढ़ाईंदड़ बि रहंदा, हिन जा ॿुधंदड़ बि रहंदा, हिन जा ॿुधाईंदड़ बि रहंदा, हिन जे आइन खे नाफ़िज़ करण वारा बि रहंदा। काला हुदम मिन रब्बिहिम, उलाइका अला हुदम मिन रब्बिहिम व उलाइका हुमुल मुफ़्लिहून। हिते भी हिननि खटियो, उते भी उहे खटी हलंदा। केर थो नबी से ऐलान फरमायो नबूअत जो, के ऐलान कयो? न न न न न न कुछ ॻाल्हायो समझ सां। चओ सचनि जे सरदार, चओ सचनि जो सरदार, चओ सुहणनि जे सरदार, चओ चओ नूरनि ऐं नारनि जे सरदार, चओ खाकिन जे सरदार, जंहिंजी शफ़ाअत बराक, जंहिंजी शफ़ाअत बराक, जंहिंजी शफ़ाअत बराक वहमतुल्लाह ओ आमीन। जंहिंजी शफ़ाअत बराक,
ना को कूड़ लगा था अल्लाह दुनिया में हयात वञन ही जमात जेका मिठड़े मोहम्मद जी आशिकन जी जमात जंहिंजी शफाअत बरात जंहिंजा मौजज़ा बरात फरमाया तो इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ जो वरन मानुन जा हेर बार तकियो ये तारा पटजी विया काफरन जो कावड़ में अखियों टिड़ी वियूं यो केरा यो केरा यो को कल चए तो मां नबी आहियां या हुई न हुई जब हलियो 3 सालन जो थियो या मां हली वई ॿिया माण्हू न पिया सुझनि रब खे इन मिस्कीन खे नबी कयो मीर सां नवाब सां सरदार सां हुकूमत असांखे डंडो असांखे फौज असांखे हथियार असांखे नाला ॾींदासीं नबी जीअं हो राणा जन सरदार ऐं नवाब ऐं कामोर ऐं बादशाह तीअं रहमतुल्लाह आलमीन पंहिंजे अंदाज़ मुताबिक़ मुर्के ऐं खिले थो साईं वरी कानून आहे ज़माने जो कावड़ी लॼे अॻितो वरी साम्हूं वारो खिलंदो त हुनखे अञा वधीक कावड़ी ॾिए इहो तव्हां तजुर्बो करे ॾिसो को कावड़ करे न वरी उनजे साम्हूं खिलो त उनजी कावड़ डबल थी वेंदी त हे जट भेण साम्हूं नथी थो करे तीअं हो मस्तीअ में आया जे चाहे साईं फरमायो तहां जाओ ता मां कावड़ जो मां तहां जो मरहूने मिन्नत न आहियां मांखे तहां नबी न कयो अल्लज़ी लहू मुल्कु समावाति वल अर्ज़ दादा जो सुभान अल्लाह साईं दादा जो तहां जी कावड़ी जाई आ तहां नबी न कयो अल्लज़ी पढ़ो अल्लज़ी लहू मुल्कु समावाति वल अर्ज़ मांखे उन्हीं नबी कयो आहे जेको ज़मीन जो मालिक आसमान जो मालिक सिज जो मालिक चंड जो मालिक सितारनि जो मालिक जे मांखे तहां नबूत नालाण ॾियो त भली हे नबूत पर अॻ में जीअं ॾिनी आहे उन खां सिज त खसियो उन खां चंड त खसियो आसमान जो त अधु विराए वठोसि सितारा त 2 टे खसियोसि यारनि जूं बाहियूं ॿारनि मां अर्श वारे जूं बाहियूं वरी फर्श वारनि मां ॾे हो सरो तहां वाह मुंहिंजा नबी वाह मुंहिंजा मिठड़ा वाह मुंहिंजा सोना साईं तुंहिंजा जवाब बि सोना गारनि जो जवाब गारनि सां न आहे गारनि जो जवाब क़ुरान जे आयतुनि वारनि गुलनि सां आहे अहिड़ो जवाब मुंहिंजे मिठड़े साईं ॾिनो जेको रब रहमान पंहिंजे रहमत ऐं बरकत वारे क़ुरान में लिखी छॾियो अल्लज़ी पढ़ो लहू मुल्कु समावात 7 नदा खसे सघियोसि हिकु खसियोसि सिज चंड खसियोसि चयो हो मथे आ चढ़ला सां पोइ जे चढ़ला त मांखे नबूत ॾिनी आहे जो उन जो बिगड़े नथो सघो तव्हां कुझु बि त मुंहिंजी नबूत बि खसे नथा सघो सड़ी मरी अबू जेल जनमसी थियो अबू लहब कोयला कंदा थियो उतबो शेबो जन्म जो बल बणजी वियो मिठड़े मोहम्मद जी नबूत अञा ताईं दाइम ऐं क़ाइम असां छा कंदासीं पुट असांजे हथ में छा आहे हे छा कागज़नि खां सां ॿियो कुझु बि कोन्हे अधु दर्जन कागज़नि में थियो अलाह करे दर्जन थिए त पोइ खणी दुआ घुरां असां वटि कागज़ सभु कुझु कयूं था केरु इब्राहिम हो
सही निमरूद की मां के बाग हम बचाई हुई हाने हेरे तो झेड़े काजे चिंबर का दान फिल्म नियते भी 10 मिनटन में बशर मोकले पत्थर करे दिया सुभान अल्लाह घणो टरियो मास न समझे मूसा यो कह रहा हे ज़ैन फिरौन खान 24 लख जो दियो जे गोठ में तो वेहण नहीं लड्यो तो ञा हाने दरिया के पुल कान्हे चे लथड़ी तू हण दरिया में रस्ता मां ठाया टपी बीही रहो चई सही जा टपाए न जे टपाए तो पोरी बिहार ना डायरेक्टली कर बाहर तो बिहार यूं हे अचे हलियो विथड़िया कुछ निकरी तो वञो रब फरमायो गंदी न कर तो जो टपण हिन जो घिरन यो फैसले जो ॾींहुं न जालो हम आइन मतम व न जालो हम वारिसीन अजो खा पोखा लाहे तो जाए नाले का बाहर न निकरन थोड़ी ज़ालिम के दिगुर सो रे मिलंदी आहे उन जो पुरानो दस्तूर आहे असां जो शानी ॻाल्हि सां असां कागज़ असां कागज़ हथियार न वटि बारूद न वटि लश्कर न वटि हे केरु आयो आहे चई बि रहियो आहे छो आयो आहे मां रातों रात दो कारवाई कराया आज सुबह जो सिजो दिसंदो ही न अलम तर कैफ फ़अल रब्बुक बिअस्हाबिल फील कावड़ तो उन्हीं टेम ते ही माखे आई ही जमल यमन मो निकतो हो पर माया हलीम माया बुर्दबार माया बारगीर पे तको माज मन हया चेज मन शर्म चेज पर जे न मुड़ियो आ मिना में अची पोतो आ तो सुबह जो हूंदा ही न सुभान अल्लाह ठीक दीदो आई ज़ालिम के सही छो तो एडी ड्रेग ने इन गरीबन के नाश करे छडो ज़ालिम जिन इन्नमा नुबली लहुम लियज़दादु इस्मा भली ज़ालिम गुनाहन में वदन त मां अज़ाब में वधाया भला जी हुन के दज़ा में वधई बेर ते बचा त हिनन गरीबन जा थिया हे कादे लिखन भजन गरीब हे घर वञन चे इन्हनि ते बि जान ईंदो मां ठाही वेठो आहियां सोन जूं माड़ियूं मुफ़्त में त न ॾींदो मान वलक़द फ़तन्न अल्लज़ीन मिन क़ब्लिहिम फलयअलमन्न अल्लाहु अल्लज़ीन सदक़ू वलयअलमन्नल काज़िबीन इनके भी झांझोड़ अचे बाटो अचे मुनाचने खे खबर त पए त घणे वी 100 थींदो आहे मुफ़्त जा हलवा ऐं कुटियूं खाधियूं अथई दाल जो ज़ाइक़ो बि त वठे सोटा बि त लॻनि वलक़द फ़तन्न अल्लज़ीन चए अमीर हमलो आज हो चाचो आ मुंहिंजो जे छो चे मुंह मथे करे धई हाय 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 नूरन जो सरदार नारन जो सरदार माण्हुनि जो सरदार तो चे चाचो शहीद कराए मुंह मथे करे धई चओ साईं न त माण्हू चवंदा उते दो परावा मारींदो पंहिंजनि खे टारींदो दो दे चाचा तुम परे दी चाचा तुम परे दी हाणे अॻ में चाचो शहीद जो सैयद शुहदा जो लक़ब बि चाचे खे आहे साईं वो चाचो त शहीद थियो त हाणे पंहिंजे लाइ त दुआ न घुर चई भला सभिनी जो सरदार हुजां शहीदनि जो सोन सरदार हुजां खिली दो जली तुझी भी आमीन कबूल पेजी वही शहीद थी ने मां के भी शहीदन जो सरदार करे
शहीद थियण जे करे हज़रत अमीर हमज़े साईं सां शहीद गॾु वञनि, अली साईं सां गॾु वञनि, इमाम हुसैन साईं सां गॾु वञनि, हज़रत अमीर हमज़े सां गॾु वञनि, हज़रत उस्मान गनी अबू उमर साईं सां गॾु वञनि, कस लॻी वञे, कसर अची वञे। तव्हां कीअं चवंदा आहियो त असां उन जहाज़ में चढ़ूं जंहिंमें गवर्नर, छो उन में फैसिलिटीज़ घणियूं हूंदियूं, सहूलत। कहिड़े जहाज़ में? VIP। VIP नालो मायूं बि VIP, गाॾी में VIP, जहाज़ VIP, डिशूं मुल्क VIP तव्हांखे खपे। हा सने सुखी ते तव्हां नज़र कान्हे न पुटु। इहो कहर पए अंग्रेज़ खे, ख़ुदा भेणा खे बर्बाद करे। इहो किनू लफ़्ज़ तव्हांखे सेखारियूं अलाए काथे। असां हाणे तव्हांजे लफ़्ज़ में फाथा हूं, अरे फलाणा होटल वारा जल्दी कर दूध पती चां खणी आ, पर VIP। VIP कीअं थींदी आहे पुटु? जंहिंमें मक्खियुनि जो दर्जन खन हुजे। हा भाउ, चांहि पती त चांहि पती थी, VIP छा? जंहिंमें हुजनि त 12 मक्खियूं, न त बि 14 त हुजनिसि। वो खणी कढी मोकिलींदो दुकान वारो, हो बि सियाणा आहिनि। कढ़ाए काढ़े बड़काए शाबस आहे होटलनि वारो। पुट हिन VIP चांहि पीअण वारनि खे सुञातो तव्हां। असां हिनखे साईं साईं करे फाथा आहियूं। वाह जो VIP चांहि था पीआरियो। हल भेण जा हिन खे खीर VIP खपे, मानी VIP खपे, हिन खे बोड़ VIP खपे। छा कयूं? हिन खे डिश VIP खपे, VCR VIP खपे, हिन खे टेलीविज़न VIP खपे। अॻे मां हिन खे पढ़ाईंदा हुआ पीउ मां त क़ुरान ॾाजे मिलींदा हुआ। हाणे जेको टीवी नथो ॾे VIP त उन जा ॾाज बि न भेणा को सुञूं आहे सफ़ा भींगा भेणा। हे वीचारी न्याणीअ खे मुड़ुस हलियो वञे हेॾे होॾे वेठी वीचारी रोए, विंदुर कान जीवी बि न ॾींसी। तूं छो थो लानत खणे चंदा? जंहिंखे ॾिनी थी परणाए वञी उहो बलान था हणेसि, बटियूं वठी ॾेसि। तूं त न ॾेसि वीचारीअ खे ॾाज में क़ुरान ॾेसि। टीवीअ में जो हो परायो मायो, पराईअ माईअ सां खीकर कंदो आहे, हूअं उहा न ॾिठी अथव। तव्हां कसम थो सच ॿुधायो, ड्रामे में जेको परायो मायो पराईअ माईअ सां प्यार सां ॻाल्हाईंदो आहे अलाह जो नालो, त उहो तव्हां त नेठो हूंदो कॾहिं? हा पुटु, पोइ तव्हांजा न्याणियूं बचड़ा उन पराई माई जो प्यार पराई माईअ सां ॾिसनि, गैरत बची। मां न चवंदुसि एॾी तकड़ में फतवा पुट, इहे फतवा वञी घर ॾिजो पाण खे पाण। माई पराई आहे, ॻाल्हाए थी पराए माए सां, तमामु विझड़ा था अचनि। हो बि सुरंदो थो अचे, हीअ बि सुरंदी थी अचे। चङो कमानी पुट, वणियो थो नी बा? शाबस अथव तव्हांखे। VIP माण्हू हो, तव्हांजो घर बि VIP, ड्रामो बि VIP। कहर पे अंग्रेज़ जे मथां, गज़ब पए ख़ुदा जो बेग़ैरतनि जे मथां, सूअर खोरनि जे मथां। इहो किनो लफ़्ज़ असांजे मुस्लमान भाइरनि खे सेखारियूं अलाए काथे। हर शइ VIP खपे। छा कयूं? जो ॾा खोली वेठी आहे। हिकिड़े चयोसीं मां मुख़्तियार कार थियो आहियां, 9 साल थियो आहे, कुल फरमाइशूं पूरियूं थियूं कयां, 10 साल थिया आहिनि, मां तुंहिंजी हाक ॿुधी आयो आहियां, तुंहिंजो तावीज़ हिकु टिपा मां हणी हणी थकिजी पियो आहियां, पंहिंजा परावा पैसा फरमाइश में पूरो थो कयां, पर मूंखे लेखे ई नथी। मां तो VIP पढ़णे हूंदे चई हा साईं इहा ॻाल्हि आहे। चई अबा मां चयो तो वारी ज़ाल खे बि मुंहिंजो तावीज़ न लॻो। मां भी हुजा हाँ VIP तो खुदा भी VIP लिखा। तू घरवारी पढ़ने VIP, मां मसीद जो मुला। हाणे महावारे तावीज़ के काॾे हीअ VIP माई क़बूल कंदी? खुदा जो नालो थो लफ़्ज़ मटायो। नबी से कहिड़ा मिठड़ा लफ़्ज़ ॻाल्हाया। साईं अम्दा फरमाइन खैरुकुम
मन तअल्लमल क़ुरआन वअल्लमा मुंहिंजी उम्मतियाणियूं बि उहे भलियूं जेके क़ुरान मजीद पढ़नि ऐं पढ़ाइनि मुंहिंजा उम्मती बि उहे भला जेके हे रहमत ऐं बरकत ऐं नूरानियत वारो क़ुरान शरीफ़ पढ़नि ऐं पढ़ाइनि भल जो लफ़्ज़ आंदो नबी से कम ख़ैर चओ तहां पंहिंजे नबी जा ग़ुलाम हो नबी जा सही लफ़्ज़ ॻाल्हायो तहां सूर ख़ुरनि जा लफ़्ज़ था ॻाल्हायो जंहिंजे लफ़्ज़नि ॻाल्हाइण में गुनाह छा थो था चयो तव्हांखे दाना अमड़ियूं उहे आहिनि जो मुंहिंजे हुज़ूर जे राणनि खे तो रब फरमाए या निसान नबी लस्तुन कादिम मिनन निसा तहांजे मटुका माई कोन्हे पर वकरन फी बुयूतिकुन्ना वेही रहिजो घरनि में जीअं तव्हांखे को ॾिसे ई न पर मोतीअ फोतीअ में निकिरणो पियो त कुल अज़वाजिक व बनातिक व निसाइल मुमिनीन युदनीन अलैहिन्न मिन जलाबीबिहिन्न हिकिड़े जलसे ॻोठ मां वियुसि परदे ते वाइज़ कयुमि हिकिड़े जवान खे को जोश आयो सुबुह जो बाज़ार खुली 7 वाल वठी बाज़ार में बुरको सिबाए घरवारे खे चयईं पाए सॼो क़ुरान पढ़ियो आहे मौली साहब वण वॼाए छॾिया टीन खड़काए छॾिया पाए बुरको ॿिए ॾींहुं उहा पेके वीचारी पाए वई मोटी जो आई त मोटण सां अचे दर टपी खणी बाहि ॾिनई बुरके खे हे जो मोटियूं पंहिंजे कमकार तो नौकरीअ तो त बाहि जो ढिगू घर पियो आहे उहो वरी हेॾे ढूल सुॼायूं कावड़ी वेठी आहे अमां असांजी परे कयूं चई सदोरी हे छा आहे चई शाहे जा पुट हे पिणे मेखे वारो बुरको आहे ॿियो छा आहे असां उथियल वेठल मायूं पीउ मेखे जे चवण ते खणी मूंखे गुंदीअ में पूरी हुई मां छा ॼाण सदन वारनि हे सारियो त मां जे ॿियो वठी ॾे त वञा थी ॿिए मां ॾे पीउ सां मां ॻाल्हाए आई आहियां हिन वीचारे खे सोच आई त हाणे ॻाल्हि वधी थी वई दिलि झले खणी नेरनि ऐं मंझंदि ॾिनईंसि गॾे 2-3 चाबुक वतायो उठायो चई हाणे अलाह जो ना थी सड़ियल बश ॿियो वठी ॾे मां हाज़ुर पायां थी मां बि मां हा पर तूं बि पिटियल मुला थी वएं हिक ई धक में माहौल ई नथो वणे वीआईपीनि खे फ्रेश मुल्क हुजे घुमियल फिरियल हवा चकरड़ो वाक थी तशरीह थिए तफ़रीह थिए वर्क थिए वर्ज़िश थिए छो त ब्लड प्रेशर जो मर्ज़ वाक खां सवाइ न लहंदो आहे मर्द वाक कनि माइनि ॾोह कयो ब्लड प्रेशर उनखे बि लाहिणो आहे न हुन फरमायो तो कुल अज़वाजिक व बनातिक व निसाइल मुमिनीन युदनीन अलैहिन्न मिन जलाबीबिहिन्न ओ ब्लड प्रेशर जा मरीज़ रुलदो छो थो अचे गाॾी नौकर थो काहे तूं रोड ते विखाणंदो डुकंदो थो अचे नौकर मालिक जो वेठो आहे मालिक सुबुह असां हिन सां जुठ ॾिसो वॾनि माण्हुनि सां असां सेरी करे मोटंदा आहियूं या सुबुह पढ़ी पोइ शुक्र अल्हम्दुलिल्लाह हर शहर जे भरिसां रोडड़ा भरिया पिया हूंदा आहिनि देवर खिलंदा वेंदा आहिनि पां कंदा वॾे माण्हू जे पतरुनि मां फूस बीहंदी न आहे भॼो वाक करणु निकितो आहे साहब तराप पसीनो अचे साहब ब्लड प्रेशर जो हल्को थिए कुरान मजीद में अल्लाह से फरमाया तो अक़ीमुस्सलात ब्लड प्रेशर जा मरीज़ नमाज़ घणी पढ़ण तो जो कम ब्लड प्रेशर नॉर्मल करण मुंहिंजो कम रोड कशींदो छो थो थिए को सर्वे जो ऑफिसर त नाही
तो जी तो वडी डिग्री आ तू 17 18 ग्रेड जो कामोर आ गार 8 लखे जी चोरी जे पैसन रिश्वत जे मुंह तो होती आ सिगरेट दिखायूं नौकर तो चढ़ियो अचे तुझे पघर पेरन मुंट में थो इहो ही अज़ाब बस थी चो हया वारे का यो हिकड़ो सूर ही काफी है जेकॾहिं तोखे वाक करणी आहे त नौकर खे बि चओ अबा मां सां गॾियो हलो हे वरी स्पेयर में खणंदा आहिनि कार त मतां काथे साहब थकिजी पए फांक करे त हे वरी गेले लाश खे हणे ॻाल्हि या एहतियाती तदाबीर आहिनि हा बाबा डॉक्टर तव्हांखे शाबस आहे जो हे माण्हू तव्हांखे डुकायो था तव्हांखे लख शाबस आहे जो मग़रब जे नौकरनि खे मग़रब वारनि जे एजेंटनि खे तव्हां डॉक्टर जेको डुकायो आहे जेकॾहिं मां वटि को डॉक्टर हुजां त अॼु मां मुबारकीअ में दस्तार बंदी करायांसि तव्हांखे लख शाबस आहे डॉक्टर साहब असां तव्हांजा थोरा न लाहे सघंदासीं जो जाबरनि ऐं ज़ालमनि खे सुबुह जे टाइम ते ईअं दारोडनि ते डुकायो खॾ डेवर पां टां पां टां शाबस अथव बाबा डॉक्टर लख शाबस अथव पुट वाह जो कमु भलो कयो अथव सुठो कयो अथव अञा डुकायो न अञा तव्हां चओ त कुझु डुक भरनि हे तकड़ा था हलनि पाण बि हुननि खे अमल करे ॾेखारिबो आहे नी पुट न तूं असरु कीअं पवंदो पाण जो न डुकनि पाण बि त मग़रब जा सटियल आहिनि न को तिब नबी पढ़ियल त न आहिनि ओॾो जो सेक अथनि सटियल आहिनि ओॾो जा मदीने जी थधी हवा हुजनि हा त दर बदर न हुजनि हा ओ मदीने जी थधनि हवानि वारो अचो मां लेटर ॾेखारियांव चौथों साल आहे अल्लाह जो क़ुर मुंहिंजे मथे ते अटैक थियो मूंखे खणी मुंहिंजो भाउ ऐं बाबो साईं कार्डियो में कराची विया डॉक्टरनि साहब चेकअप कई मोहतरम मिस्टर सिकंदर साहब सां कई दफ़ा मां चेकअप कराई आहे मुलाक़ातूं थींदियूं आहिनि शेख साहब सां सुठो डॉक्टर आहे सम्झींदो आहे सम्झदार खणी विया हुते चूंडी न पई पए महसूस मूंखे त जंग में छा साह आहे या न बाह में अल्ट्रासाउंड इको साउंड चई हाणे एंजियोग्राफी कयूं ॿ नसूं सफ़ा कमु नथियूं कनि टी बि मिसफेर थी हणे मां चयो तव्हांजी अदा मूंखे दवा खां बस आहे मां ई दवा न खाईंदुसि घणा पैसा वठंदव चई वधि वसे मौली साहब आलिम माण्हू आहे हूअं त 3 लख तंहिंजा खणी 2 पर हिन कागज़ ते सही कर बाबो साण हुजे अधो साण हुजे वॾो मां चयो हिन में छा लिखंदव चई जे मरी वञे त छुटे मां चयुमि डॉक्टर रहमान साहब तुंहिंजी वॾी महिरबानी चाचड़ साहब तुंहिंजा वॾा एहसान पर मां कुफर जो मौत नथो चाहियां मां सुञूं बुखियो न आहियां 5 लख रुपया मां तव्हांखे हिते जो हिते एटो टाइम थो ॾियां अल्लाह मूंखे सभु कुझु ॾिनो आहे पर तव्हां लिखी ॾियो त बीमारी छॾाईंदासीं चइसीं गारंटी न आहे मां त पोइ मां चरियो आहियां जो 2 लख बि फुरायां पाण बि मारायां चई हे जो पिया आहिनि मां चयो कुल ब्लैकमेल कया अथव मां पहुतुमि कार्डियो में 2 मरी विया चइनि जे मथां गैस जा मार्क्स चढ़ियल हा बाक़ी 12 जी बि सकरात जो गोघरे जो टड़को ऑपरेशन थी थिए बाईपास थी थिए बाईपास रोड त बाईपास पर माण्हू बि बाईपास मां जो मां वञा थो कुदरत मूंखे तबियत में रतुब जो दौरो शुरू थी वियो हिननि सां लिख 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 शुरू कई साईं न वञ ईअं बि चवनि पिया वरी लिखण बि शुरू कयूं देरि खां पोइ टाइप करे हिकिड़ो लेटर ॾिनो जेको अञा मां वटि पियो आहे चई हे मरीज़ पंहिंजी मर्ज़ीअ सां ज़ोरी निकितो थो वञे हे जना एयरपोर्ट ताईं बि न पहुची सघंदो हाणे हुनखे 4 साल थियो आहे मां ॾींहं राति 4 कलाक वाइदो कंदो थो तव्हां त मुंहिंजी बंझर ई न भरी आहे काॾे वई तुंहिंजी डॉक्टर हज़रत हुसैन फरमाया तो मुंहिंजा मौला सयनी मसनी अज़ुरवान तारहमुर राहिमीन मौला मां तबीबन जी दवा छॾी आहे तुंहिंजे दर में दीद विधी आहे अल्लाह से फरमाया तो नथो डुके चई साईं न
न तो भजे न सही मां कीअं पोड़ो भजा अची भला दुआ माहम घुरे हाणे और कुल भी रिजिल कपेलो इते ज़मीन ते तूं हण इते जो इते दवा मां थो ॾियां हे ॿ लख बि दावतनि वरी मौत बि लिखाए दावतनि अबा इन पापिन जे पिण न पइजो दवा दरमल टिकी फोटो सीरपड़ो सुई एस ताईं काफ़ी आहे बाक़ी मां अलाह जो नालो थो जाम भली चीर फाड़ न कराइजो क़िस्मत सां रांदियूं न खेॾंदो न खेॾिजो जो बची पियो हयाती हूंदो त शुक्र अल्हम्दुलिल्लाह न बची पियो त डॉक्टर साहब खे माइट चवंदा छा कई चई बाबा हिकिड़ो माण्हू खूह में किरियो हो असां वाढियूं विझी कढियोसीं हे जो वण ते चढ़ियो आहे भउ खां वाढ विझी छिकियोसीं ऐं मरी पियो त चए पंहिंजी क़िस्मत खे असां छा कयूं हे तो कुल उहे ह्यांव जे सॼाईअ ते ऑपरेशन करण वारा हे माण्हू जो भांडो चीरे वरी दिलि साफ़ करे हाणे चए पंहिंजी क़िस्मत खे ॼट जो पुटु हिकिड़े खे मां ॾिठो ॿियो डॉक्टर वरी बेहोश खे गोॾा रखियूं जीअं उठ मारींदो आहे ईअं चढ़ियो मथो मां ॿियो चयो थो मरीज़ खां पुछण हिन जो दौरो पइजी वियो आहे मां चालू थो कयांसि मथो छा बसि अबा हूअं कलाक खनि जीअं हा तूं मिंटनि जूं सभायूं करे छॾियूं अबा तव्हांखे छा बसि आहे तव्हांजा उस्ताद बि भला जीअं डॉक्टरी पढ़ाई अथव तव्हां बि फर्स्ट क्लास तव्हां जहिड़नि डॉक्टरनि जी दुनिया में सख़्तु ज़रूरत आहे बसि जेको न मरे त खणी गोॾा रखी सीने ते चढ़ी बेरहमी जी हदा का माण्हू जहिड़े जवान माण्हू सां नफ़ीस हेड़े मुनाते हेड़ो बाडी बिल्डर डॉक्टर चढ़ियो पियो आहे गोॾा रखी निपूड़ेसि थो वेठो मां तो छा थो करेसि चईसि पंपिंग थो कयांसि दौरो तो रत जो शुरू कयांसि बीजी वई अथसि दिलि जे हयाती हूंदसि बची पियो त ॾिसी कमु थी वियो न ऐं जे मरी वियो चए पंहिंजी क़िस्मत खे ॾाहिरी हिकिड़े जे ज़माने में हिकिड़ो माण्हू बघेड़ो ॾिसी चढ़ी वियो वण ते कुरारे खे घुरायूं चाचा हे नथो लहे बघेड़ जे भउ खां चया बाखणी चो वाढ जेल में ॿधाए 10 ॼणनि खे चई ज़ोरीअ छिकियोसि हिकिड़े खे जो 10 छिकियो त ठका जेके हेठि क्यारीअ भर किरियो हीअ लौंदड़ी अचे लॻसि किरण सां दम निकिरी वियसि चाचा हे त मरी वियो चई अबा हिन जी का क़िस्मत ख़राब हुई अहिड़ा कई खूहनि में किरियल वाढनि सां कढिया हे कुल ई तो हे चाचे वांगुरु अकाबिर मयार कंहिं ते नाही मथां कंहिं ते मयार ॾियो तव्हांखे पाण खे शौक़ु आहे त भई पूरो कयो मांखे त अलाह बचायो तो मोटायो अथई ख़ुदा करे तव्हां बि बचो चौथों साल आहे मां टिकियूं फिटी कयूं छुटी पई आहे ॻाल्हि हाणे मां बीमार थो ॻाल्हायां कॾहिं चाक चङो भलो पुराणो आहे हेॾी मुंहिंजी उमिरि आहे ॻाढ़ी ॾाढ़ी थी वई आहे जवानी मां पोढ़ा थी वियासीं दिलि जो मरीज़ ईअं ॻाल्हाईंदो आहे सिकंदर साहिब शेख खां पुछो त घणा दफ़ा चेकअप कई अथई न त थधो माण्हू आहे उभार न कंदो आहे वीचारो मिड़ई टिकड़ियूं फोटा ॾेई छॾींदो आहे 2 ॾींहं खाई वरी मां बि फिटी कंदो आहियां वरी त थोरो सवलो पए त वरी खणी अचांसि हे अलाह जो एहसान आहे मियां हुन हाणे हो गुमानी इलाज आहे हे यकीनी इलाज आहे शफ़ा काथों मिली ओ हिन कुरान मजीद में अल्लाह से फरमाए तो वनुनज़्ज़िलु मिनल कुरआन पढ़ा थो मां कुरान मा हुवा शिफा रहमतुल लिल मुमिनीन खुदा जो नालो थो डॉक्टर साहब माण्हुनि खे सलाह ॾियो दवा बि वठी वञूं कुरान पाक पढ़ी वञी दुआ बि घुरो मां शाफ़ी न आहियां तव्हां शाफ़ी न आहियो शाफ़ी सभिनी जो ओॾे माण्हुनि खे मोटायो त बेनिमादी निमादी थियनि बेरोज़ा त रोज़ा त थियनि घणो क़ुरान मजीद पढ़नि रुठल राबी सी राज़ी थी पए त कुल बीमारियूं दफ़े करे छॾे
बीमारियुनि ॾियण वारो केरु? हाणे वरी चओ छॾाइण वारो केरु? ग़रीबत ॾियण वारो केरु? वरी विञाइण ग़रीबत वारो केरु? यबसुतु रिज़्क़ लिमन यशा व यक़दिर। सभिनी जो रोज़ मां वटि तोरियो पियो आहे, घुरण तव्हांजो कमु ॾियण मुंहिंजो तुरियो पियो आहे। रिज़्क़ वठो, धंधा वठो। मुझे नबी से फरमायो ग़रीबत जे करे मौत न घुर्जे, मिस्किनीअ जे करे मौत न घुर्जे, बीमारी जे करे मौत न घुर्जे, सेहत ऐं ख़ुशीअ में अल्लाह खां शहादत जो मौत घुर्जे। जॾहिं नबी से शहादत घुरी आहे त चओ असां अदा नबी से खां मथे न आहियूं। जॾहिं अली से शहीद थियो आहे त असां अली से खां मथे न आहियूं। जॾहिं इमाम हुसैन से शहीद थियो आहे त असां इमाम हुसैन से रज़ी अल्लाह ताला अन्हु खां मथे न आहियूं। जॾहिं अमीर हमज़ो से शहीद थियो आहे त असां हज़रत अमीर हमज़े से खां मथे न आहियूं। पाण संभाले वञो। माहर उमर सॼी राति तव्हांजी परेशानी में उजाग में गुज़राया, इहो बि गैर ज़रूरी आहे। तव्हांखे तव्हां जूं कमज़ोरियूं सुझंदियूं हूंदियूं, मूंखे मुंहिंजूं कमज़ोरियूं सम्झंदियूं हूंदियूं। ग़ैबदान सभिनी जो अल्लाह आहे। जेका जेका दीन जे लिहाज़ सां, हुज़ूर जे ग़ुलामी जे लिहाज़ सां, मिसरे मुहम्मद जे सुन्नत जे लिहाज़ सां कमज़ोरी तव्हांखे तव्हां में नज़र अचे, उन खे ठाहे ठुकाए दुरुस्त कयो। हुज़ूर जा सचा ग़ुलाम थी वञो। अक़ीदे में बि हुज़ूर साईं वांगुरु मोहिद थी वञो। सजदो उन ज़ात जो कयो जंहिंजो सॼी ज़िंदगी मुंहिंजे मिठड़े मुहम्मद सजदो कयो। रुकू उन ज़ात जा कयो जंहिंजा मिठड़े मुहम्मद सॼी ज़ात सॼी उमिरि जंहिं ज़ात जा रुकू कया। दुआऊं उन ज़ात खां घुरो जंहिंखां मिठड़े मुहम्मद दुआऊं घुरियूं। बास उन ज़ात जी बासियो जंहिंजे नाले ते मिठड़े मुहम्मद सॼी ज़िंदगी मुबारक बासियूं बासियूं। जो नबी जी ज़िंदगी बि मुबारक आहे। चओ हुज़ूर साईं जो उथण मुबारक, वेहण मुबारक, ॻाल्हाइण मुबारक, खिलण मुबारक। वॾे आवाज़ सां चओ, वॾे आवाज़ सां चओ। हा नबी साईं जूं दुआऊं मुबारक, सिजदा मुबारक, रुकू मुबारक, बास मुबारक। हुज़ूर जी पैरवी कयो, शिरक खां पाण खे बचायो। काफ़र त उअं ई चरिया आहिनि। चओ मुशरिकनि जो बि मथो फिरियल आहे। दुआ कयो त अल्लाह असीं सभिनी खे सही सोच था फरमाए। सुकनि जा वह में सावा बि सड़नि था। असां गुनहगारनि जे करे नेक बि वॾी आज़माइश में आहिनि। दुनिया वॾी इम्तिहान ऐं बुहान में आहे। हालात तव्हांजे साम्हूं आहिनि। तबसरे करण जी का ज़रूरत न आहे। असां दुआ घुरंदासीं उन्हनि जे लाइ जेके दुनिया में मज़लूम मुस्लमान आहिनि। सभिनी जायुनि ते अल्लाह उनखे फतह नसीब फरमाए, ग़ैबी मदद सां नवाज़े। जेकॾहिं शहीद था थियनि त अल्लाह से उन्हनि खे दर्जात जी बुलंदी नसीब फरमाए। उनजा हारिया बि ॾींहं आहिनि। शहादत ऐब हुजे हां त हज़रत अली से शहीद न थिए हां। शहीद ऐब हुजे हां त इमाम हुसैन शहीद न थिए हां। केर आहिनि जेके इमाम हुसैन से खां मथे हुजनि, अली से खां मथे हुजनि, फारूक आज़म खां मथे हुजनि, उस्मान गनी खां मथे हुजनि, अमीर हमज़े से खां मथे हुजनि। केर आहिनि दुनिया में ॿिया? चओ हाणे उन्हनि जे मट को दुनिया में माण्हू ई कोन्हे को। पोइ जे उहे शहीद थिया त हाणे असां वारा असांजे मुल्क जे माहौल में, क्रूज़नी चेचेना बूसीना में, कश्मीर में, अफ़गानिस्तान में, फलस्तीन में जेकॾहिं शहीद था थियनि त चवनि जा हारिया बि ॿीणा आहिनि। कहिड़ा बि हिननि जा तव्हां असां ॻोल्हा ॻाल्हाईंदासीं। वॾो गुनाह करे बेदबी कयूं शहादत जी। रब कुरान मजीद में फरमायो वला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाहि अमवातन बल अहया। बेदबी न कयो शहीदनि जी। इनखे मोल ई न चओ। चलो जनाज़े जी नमाज़ शहीद जी पढ़ाइबी आहे। उन महिल जीअरो थी जन्नत में लॻे। नबी साईं फरमायो जंहिंजूं ॼंघां वॾियूं पियूं, ॿांह वॾियूं पियूं आहिनि, तव्हां ॾिसंदो हैरान थी वेंदो। मुंहुं फिरी वियो, नकु हलियो वियो, अखि हली वई, कन हलियो वियो, सीनू कुरचल थी वियो, ज़ुबान कान्हे का। पर नबी साईं फरमायो इन मुंहिंजे कलमे वारे खे, शहीद खे अल्लाह साईं किविल जे चक जेतिरो बि ईज़ा न ॾींदो आहे। ज़रा ज़रा आहिनि, अकुल नथो मञे। अकुल मञे, इहा ॻाल्हि ज़रूरी आहे।
भला आसमान कीअं बीठो आहे तव्हांजो कुल मञे थो कंहिंजे हुकुम सां सिज में रोशनी काॾों थी अचे चंड में चमक सितारनि जी फिटिंग कंहिं कई मेराज मोहम्मद करीम खे कंहिं करायो केसि ताईं वञी पुॻो काथे वञी मंज़िल कई अकुल इहे ॻाल्हियूं मञे थो न मुंहिंजा अज़ीज़ बसि सिदरतुल मुंतहा अर्श मुअल्ला हुज़ूर फरमायो मेराज वारी रात ॿियो त सभु कुझु मूंखे अल्लाह सां घणो ई ॾेखारियो पर पंहिंजी ज़ियारत ऐं दीदार बि कराए छॾियो मुंहिंजा अज़ीज़ो इहा एॾी मंज़िल अकुल ॻाल्हि नथो मञे पर असांखे सरे तस्लीम खम करणी आहे छो त अल्लाह सां सचो आहे रसूल सां सचो आहे चओ हे क़ुरान शरीफ़ सचो आहे कुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो वला तहज़बन अल्लज़ीना क़ुतिलू फी सबीलिल्लाहि अमवात ख्याल में भी न समझो तो को शहीद मरी वियो चाचे साईं जे मथां हज़रत अमीर हमज़े साईं जे मथां नबी साईं जेको तरीक़ो इख्तियार कयो हज़रत अली साईं जेको तरीक़ो इख्तियार कयो जो असां उम्मत खे बि उहो इख्तियार कयूं हज़रत अली साईं शहीद जे मथां जेको तरीक़ो इमाम हसन साईं इख्तियार कयो जेको तरीक़ो इमाम हुसैन साईं इख्तियार कयो असां मुरीदनि खे बि उहो इख्तियार कयूं आबिद थियो ज़ाहिद थियो निमाज़ूं न विञायो था क़ीमती हयाती आहे बका कोन्हे हयातीअ खे ख़बर न आहे कॾहिं बि असां वञी सघूं था असांजी सफ़री ज़िंदगी हले थी चोट ते कंप्यूटर फिरे थो रवंदो आहे का ख़बर कान्हे त कंहिंजे तो कॾहिं मौत अचे अॻिले दफ़े मां इन पंजाब साइड ते वियुसि बस ऐं वेगन जो टकर थियो घोटके जे परियां अल्लाह शाहिद आहे 17 लाश जनाज़े जी सूरत में टुकड़ा थिया पिया 35 माण्हू ज़ख़्मी थिया पिया जंहिंजी जंग होॾे ई बाह पोइ इन्हनि माण्हुनि खे ख़बर हुजे हा त असां रस्ते ते एक्सीडेंट थी मरंदासीं इहे वीचारा नी वेगन ऐं बस में चढ़ंदा बहुत मथां बीठो आहे पुट हयाती वफ़ा नथी करे असां सां पैगंबरनि सां हयाती वफ़ा न कई इमामनि सां वफ़ा न कई वलीअनि ऐं कुतबनि सां वफ़ा न कई असां सां कीअं वफ़ा कंदी हाफ़िज़नि आलमनि सां नथी वफ़ा करे अल्लाह जो नालो करे चंदो नथो घुरां अल्लाह ताला मूंखे एहसान पंहिंजे सां सभु कुझु ॾिनो आहे मां अल्लाह जो नालो विझी तव्हां सभिनी खे मुअज़्ज़िन खे अर्ज़ु कयां महिरबानी करे ख़ुदा वास्ते सभु निमाज़ी थियो त रुठल रब तव्हां खां राज़ी थिए तव्हां जहिड़नि ॿारनि खे जन्नती बणाए नथो वञे बेनमाज़ी जन्नत में अदा अल्लाह ॼाणे थो बेनमाज़ी जन्नत में नथो वञे निमाज़ खे भोग न बणायो वणे थो तव्हांजो सजदो टूटो फूटो इहो हेठि निकिरो था ईअं मथो घसायो था हुकुम थो थिए मलाइकनि खे ॾिसो मुंहिंजा बाना सिफ़ में कीअं बीठा आहिनि चई सभु सजदे में आहिनि चई शायदि थीजो हिननि हेॾी निवड़त कई मां माफ़ी ॾेई छॾी ॾाढो सजदो तव्हांजो रब खे प्यारो आहे ॾाढो रुकूं रब खे प्यारो आहे ॾाढो हीअं अदब सां बीहण तव्हांजो प्यारो आहे पर जॾहिं वरी निमाज़ पढ़ी हीअं हथरा था खणो अखियूं आलियूं था कयो वञो जल्दी जल्दी नूरी फ़रिश्ता वञी कन ॾियो हे छा था चवनि साईं हे चवनि था असांखे जन्नत ॾे असांखे जन्नत ॾे असांखे जन्नत ॾे असांखे बिश्त ॾे भला ॾिठो अथऊं जो घुरनि था चई साईं ॾिठो न अथऊं तुंहिंजे क़ुरान जे आलमनि खां ॿुधो अथऊं जंहिंजे अण ॾिठो अखियूं आलियूं करे बिश्त घुरनि था शायदि थिजो मां ॾिनो मां इहा ॾाढी दुआ रब खे वणे थी अखियूं आलियूं करे दुआ ॾाढी रब खे वणे थी दुआऊं घुरो पंहिंजे साईंअ खां आलम इस्लाम जे लाइ तव्हां मायूस न थियो परेशान न थियो रब जी रहमत आई 5 साल इस्लामी आइन जी झलक ज़ाहिर थी वरी जे मोटी वई त हिन में मालिक जी का हिकमत हूंदी उन मुल्क जे माण्हुनि जी बदनसीबी चइबी जो क़ुरान जी शाम लही वई वरी इंशा अल्लाह ताला हमगीर अल्लाह जो एहसान थींदो सॼे मुल्क में एतिरो टाइम इस्लामी आइन नाफ़िज़ थी वेंदो रब खे ताक़त आहे पढ़ां मां यासीन शरीफ़ पढ़ां यासीन शरीफ़ क़ुरान मजीद में आहे क़ुरान जी दिल आहे हाणे मां आयत पढ़ां ॿुधजो गौर सां माना घर वञी करे क़ुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैआ हेठा आओ कि न घर ख्याल हलियो वियो यासीन शरीफ़ तो पढ़ां यासीन शरीफ़ फरमा दो इन्नमा
अमरुहु इज़ा अरादा शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून। चलो जो कुन जी देर तस घणी शाजा थिया, शाजो बारूद, शाजा मुल्ला, शाजा मौलवी, शाजा मुजाहिद, शाजा गाजी। हवा घुली पो आद जी कौम खत्म कर आई जो हवा त हीअं खजिन खे थोड़न वांगे लेटाए छॾी। जुड़ मथों बि अचे ककर वसाए मथों पर पत्थर अंतर लेना हिजारतन हिकु हिकु गड़ो तो मथों किले पर सेर सेर जो खुड़ो छत भॼी पई मेजालो निकिरी पियो। जल्दी मलाक वञो शहर चकियूं खणी अध आसमान ते ने हाणे ज़ालमनि जा ऊंधा कयो घणी ड्रेगरी तमान हाणे तबाही करणी आहे। चओ ज़ालमनि खे डिघो रसो बि ॾियणो ईंदो अथसि वरी ज़ालमनि खे पकड़णो बि ईंदो अथसि। सॼो ॾिसे थो वेठो पाण लका असां छा करे सघंदासीं। इन उलझन में असां छा था पऊं जो असां पंहिंजी परेशानी गिची में विझूं। असांखे वधि में वधि दुआ घुरणी आहे आलम इस्लाम जे लाइ। हर मोड़ महाल ते कश्मीर खां वठी फलस्तीन ताईं, अफगानिस्तान खां वठी गुसीना ताईं, सोमालिया खां वठी क्रूज़नी ताईं, जंहिं महाल ते मुसलमान वीचारा मुजाहिद जा बीठा आहिनि हर महाल ते रब हुननि जी मदद बि करे हुननि खे फतह बि नथी पए। पर जे हुननि जे मुक़दर में शहादत आहे त हो ख़ुशि नसीब आहिनि, रब हुन जा दर्जा बुलंद थो वञनि था हुज़ूर साईं सां बिना हिसाब किताब जन्नत में टोलनि जा टोला। काॾे था वञूं चई शहीद थिया हूं हज़ूर ॾे था वञूं। मलाक बीठा आहिनि रस्ते में टिकेट त ॾियो चई हीअ शहादत जी टिकेट रत ॻाढ़ी लॻी पई आहे। मलाक रस्तो था छॾनि चई शहीद खां पुछणो ई न आहे। परमिशन मिली पई आहे छो इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीना अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह। मां मंडी लगाए छॾी आहे मुंहिंजो वॾो बि मां कयो त मां अदा ताम उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि जेके अलाह न ठाहिया आहिनि। सोचे जवाब ॾियो तेसिताईं मां ढुकड़ो पी वठां। पुट जेके अलाह सां न ठाहिया आहिनि उहे हथ त खणो। हाणे त केॾा सियाणा हो झट खां पोइ वरी अलाए काॾो जो काॾे था वरी मुंहुं कयो बर में। को कंहिंखे तो मुश्किल कुशा सम्झे, को कंहिंखे तो हाजत रहा सम्झे, को काॾे तो भॼंदो वञे, को काॾे तो भॼंदो वञे। हिकिड़ा त वरी अहिड़ा मां चढ़िया ॾिठा हिकिड़े वॾे बुज़ुर्ग वलीअ जे दरगाह ते हेॾा चढ़ा टंगी पिया आहिनि। मां खणी गाॾी झली अबा इहो छा था कयो? चईं साईं खे सुजाग था कयूं। अड़े पाड़ पटिजे हुनजी निंड था फिटाईंदो पिड़े पिटे पाड़ खणंदो। मौली सुल्तान साईं चवंदो चई अबा असां ढोर चाढ़ींदासीं पोइ जेको हाड़ हालो ढोर हूंदो हो जेको भॼी वञे हेखल झंग में उनखे हेॾो टलो ॿधंदासीं त जीअं गुसाए वञे त उन चड़े जी आवाज़ ते ॻोल्हे वरी मोटाए चऊं झंग मां। अदा तव्हां जीअरनि जे दरवाज़े ते चड़ो ॿधूं तव्हां में वलीअ थियण जो शौक़ु कंहिंखे आहे त मां हाणे हिनखे चांडे खे चवां त ॿ टे चड़ा वठी अचे त मुरीद मां बि थियांसि जमायत बि वञे घर ख़ैर सां बुज़ुर्ग थियो चड़ा वॼाई बगीचे में ढणा ॿधण बि ढणा ॿधण बि। तव्हांजो बुज़ुर्गनि ॾोह कयो कहिड़ो आहे? कहिड़ा त सदोला हो कंहिं पैदा कयो अथव। हाणे तो फरमाए इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीना अनफुसहुम। सभु वॾे आवाज़ सां चओ त वलीअ बि बराक़ आहिनि, हुननि जूं करामतूं बि बराक़ आहिनि। सभु वॾे आवाज़ सां चओ त नबीअ सगोरा बि बराक़ आहिनि, हुननि जा मौजज़ा बि बराक़ आहिनि। पर नबियनि खे नबूअत ॾियण वारो बि अल्लाह आहे, मौजज़म ॾियण वारो बि अल्लाह आहे, वलियनि खे विलायत ॾियण वारो बि अल्लाह साईं आहे, उनखे करामत ॾियण वारो मालिक बि अल्लाह आहे। बाहुड़जी न पओ, पेर न तिरकेव, ईमान न विञायो, मथो न फिरेव, नाफ़रमान न थियो, बेअदब कंहिंजा न थियो, अदब एहतराम सां हलो।
ईमान संभालियो अल्लाह वहदहु ला शरीक। फरमाया तो ठाहियो बि मां त मां, नंढे मां वॾो बि मां कयो त मां। सुही ॿियनि खां पुछंदुमि त चिड़ंदा, तूं एॾो ॼाओ हूंदे। तव्हांजे मुला खां पुछां, तव्हां खां पुछां त चिड़ी वञो केतिरो ॼाए हेड़ा हेतिरो। हाणे हेॾो वॾो कंहिं कई। हाणे तो फरमाए इन्नल्लाह इश्तरा मिनल मोमिनीन, नंढे मां वॾो मां कयो त मां वरी मुंहिंजे राह में शहीद दे त बिना हिसाब जन्नत बि लिखत में क़ुरान में मां ॾींदोमांसि। आहे बि मुंहिंजो पालियो मां बि मां, नंढे मां वॾो बि मां। पाणी मुंहिंजो पीतई, खीर मुंहिंजो पीतई, मानी मुंहिंजी खाधई, मेवा मुंहिंजा खाधई। पाणी कंहिंजो पाणी? सिंधियुनि खे त पाणी अलाह थो पीआरे, तव्हां बरोचन खे बि छा ॾाढो वॾो क़ुरान आहे। जे कुल चांजा अहिड़ा हुजनि त मुल्क ई ठरी पए। मरजल बहरैन यल्तक़ियान बैनहुमा बरज़खुन ला यबग़ियान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। प्यारे वरी तो पियारिया है पानी, प्यारे वरी तो पियारिया है मानी मुंहिंजी, मेवा मुंहिंजा, अमड़ जो खीर मुंहिंजो, मेह जो खीर मुंहिंजो। नंढे मूं वॾे मां कयो मां, हाणे मुंहिंजे राह में कुझु त मां वरी बिना हिसाब जन्नत बि मां ॾेई छॾिया आहे। केॾो सौदो आहे, सस्तो हलाए मुआ फैसलो घर वञी कजो। सोचिजो थधे सीने हिते दुआ नथा घुरायूं, पोइ मथां चओ त मौली साहब हरूं भरूं फासाए छॾियो। मुबारक न चङो हूंदो आहे, सोचे सम्झी। है अल्लाह से फरमाया तो या अय्युहल्लज़ीना आमनू हल अदुल्लुकुम अला तिजारतिन तुंजीकुम मिन अज़ाबिन अलीम। सब चओ त उञूं ॻोल्हींदो आहे पाणीअ खे, चओ बुखियो ॻोल्हींदो आहे मानी। पोइ पाणीअ जी ज़रूरत पवे थी उञा, मानी जी ज़रूरत पवे थी बुखिया। मानी तव्हां ॾे ईंदी आहे कि न तव्हां वेंदा हो मानीअ ॾे? पाणी तव्हां ॾे ईंदो आहे कि न तव्हां वेंदा हो पाणीअ ॾे? पाणीअ खे पेर कोन्हनि, तव्हां उञनि खे ॻोल्हे लहे न। ऐं अज़ीज़ केॾो अकुल अथव। जे उञा पाणीअ ॾे पंधु करे वञे थो, बुखिया मानीअ ॾे पंधु करे वञे थो, त हिन जिस्म खे बचाइण लाइ जन्नत ॾे बि पंधु करणो पवंदी। क़ुरान मजीद में फरमाया तो पंधु करे अचण तुंहिंजो कमु। या अय्युहल्लज़ीना आमनू, काफ़िर खे शहादत मिलणी नाहे, ईमान वारनि खे सॾे थो मां मंडी लगाए छॾी आहे। हल अदुल्लुकुम अला तिजारह तुंजीकुम मिन अज़ाबिन अलीम। अचो तव्हांखे मां अहिड़ो ॾस ॾियां जो तव्हांजो नफ़ीस जिस्म जहन्नम खां बची वञे। पाणी पंधु करे पीजे, मानी पंधु करे खाइजे, हे नाज़ुक बदन पंधु करे जहन्नम खां न बचाइजे। वञो उन पासे पंधु करे जाॾे जहन्नम खां बाहि तव्हां जिस्म तव्हांजो बची वञे। काफ़र त हूअं ई जहन्नमी आहे, काफ़र खे बिश्त मिलणो ई नाहे, काफ़र जी शफ़ाअत थियणी ई नाहे, काफ़र जी रब राज़ी थियणो ई नाहे। हज़ार दफ़ा तड़क करे दरिया में न धोपंदो, कल में हिकिड़े सां मुस्लमान धोपी पाक थी थो वञे। हे केरा मेरो
रंग जो कारो गरीब गतला फाटल जे कलमे वारो जे वनी मस्जिद में हल हल मस्जिद हल हे भला के वा भूरो भूरो बाह लटा प्यादल फर्स्ट क्लास A1 B1 VIP लथो आकार दऊं जे काफरा जे बाहर ढकियो मस्जिद में पैर ही न विझे हो मेलो कालो फाटो लटन वारो कलमू पढ़ी मां पाक करे मस्जिद जे लायक बनायो मास हे अशोजरो आ पर कलमू न पढ़ियो तई पलीद के बाहर बदोस न मस्जिद में वने न मुझे कुरान के हथी लाए हेरा बेचारा मिस्कीन गरीब सातोलन कपड़न वारा खाने काबे जा मां जरी तवाफ कंदे ॾिठा मुंहिंजी अखियुनि मां पाणी वही मुंहिंजा रब हे मिस्किन ना हे गरीबड़ा अखियुनि मां सुत पियो में सादरा कपड़ा लिंगन ते खाने काबे जो तवाफ कंदा पिया वतन अमीराना कपड़ा पाइण वारा ओ का बैतुल्लाह जी हुदूद में दाखिल नथा थी सघनि मालूम थियो त इज्जत कपड़े में ना है वॾे आवाज़ सां चओ पाकाई कपड़े में ना है पाकाई वॾे आवाज़ सां चओ गाॾीअ में ना है पाकाई वॾे मालदार थियण में ना है पाकाई जहाज में ना है पाक थियण हेलीकॉप्टर में ना है पाकाई बमबारी में ना है चओ पाकाई आहे त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह में दुआ कयो त दुनिया जे चरन खे दानाई मिले इस्लाम हिकड़ी आला नेमता जिनके अल्लाह नवाज़ियो आहे उनके इस्लाम जी नेमत सां माला माल कयो अथई असां इस्लाम जा शेदाई असांखे यकीन आहे इस्लाम न खुटंदो छो त हिन क़ुरान शरीफ़ खे को खुटाए नथो सघे 1400 साल सड़न वारा सड़िया बरण वारा बरिया कावड़न वारा कावड़िया दरियाहनि में क़ुरान लोढ़ियऊं हाफ़िज़ गुंडियूं लाथूं मुल्क में ज़ुल्म कयूं पर चो ज़ेर ज़बर मटाए न सघिया हाणे ये समझो जे काफ़िरन के त क़ुरान साल सड़न वारा सड़िया बरण वारा बरिया कावड़न वारा कावड़िया दरियाहनि में क़ुरान लोढ़ियऊं हाफ़िज़ गुंडियूं लाथूं मुल्क में ज़ुल्म कयूं पर चो ज़ेर ज़बर मटाए न सघिया हाणे जे समझो जे काफ़िरन के त क़ुरान वारनि जे वेझो ई न वञनि अजाया वेसा था विञाइनि हिकिड़ा शहीद थींदा त वरी ॿिया शहीद थींदा त वरी टियां शहीद थींदा त वरी चौथा जॾहिं मुख नथो मटिजे त हिन जा पढ़ण वारा हिन जा ॿुधण वारा हिन जा पढ़ाइण वारा हिन जा ॿुधाइण वारा हिन जी नाफ़िज़ करण वारा कीअं दुनिया में खुटंदा सच ॿुधायो चइनी तरफ़नि ॾियां निहारे अॻे साल खां बीणा हो कि न ओतिरा ई हो कीअं आयो एतिरा केॾा अमीर माण्हू पढ़िया लिखिया माण्हू मुअज़्ज़ज़ माण्हू जिनके वेहण जी जाइ मिली आहे तकड़ में अची वेही रहिया हाणे जिनके न मिली आहे वीचारा खुंभणनि वांगे बीठा आहिनि वञी वरी मोटनि था हुते विया थकिजी पिया बीही टंगनि जो पाणी सुको वरी क़ुरान जी हकल जो थी वरी हुननि खे मोटाए छिकियूं थो अचे एॾो हुननि जे दिलि में क़ुरान जो रंग लॻल आहे जो क़ुरान शरीफ़ जी ख़ातिर कलाकनि जा कलाक ईअं बीठा आहिनि थिया जीअं बिना साह थंभा बीठा हुजनि इहो बीहणो अलाह ॾिसी तव्हांजे मथां एॾो रहम थो करे जो झोलियूं सभिनी जूं रहम सां भरे थो तव्हांजो बीहणो अलाह खे वणे थो तव्हां खां राज़ी थो थिए तव्हां ते मेहर जी नज़र अथसि मुंहिंजा अज़ीज़ो हीअ हस्ती नथी रहे हीअ नथी मटिजे हीअ नथी गुम थिए हाणे हिन जा पढ़ण वारा काॾे गुम थींदा मारणाइनि जंहिंखे जेतिरा मारे वढणाइनि जेतिरा जंहिंखे जेतिरा वढे कोहाइनि जेतिरा जंहिंखे कोहे असांजी जल ते को झलबो जेका दिलि में हूंदी ॻाल्हि उहा पंहिंजी पूरी कंदो शैतान जी चुर्च नफ़्स जी सट ताक़त जी घणाई ताक़त आहे कहिड़ी माण्हू खे हे बमन वारो हे जहाज़नि वारो हे लश्करनि वारो छड़ो रीह मुंहिंजी पएसि
चलो लेटरीन न अचेसि तो डूश करण वारा ॻोल्हींदो त हेसि ताक़त वारो मुड़ुस त ॾिस शर्म बि नथो अचे बेहया ॿुॾी बि नथा 5 ॾींहं पाणी त न पी त मामा त तुंहिंजी ॿुधऊं 10 ॾींहं मानी नथा जंहिंजी मानी थो खाए जंहिंजो पाणी थो पीए उन जे क़ुरान वारनि सां विढ़े थो नथो सुझई फिरौन नथो सुझई निमरूद नथो सुझई यादि अचे इब्राहो नथो यादि अचे पिणे अबू जहल ॾाॾे अबू लहब तॾा वेड़ करे छॾियईं अञा ताईं उन यतीम मके जे जो दीन क़ाइम ऐं दाइम थो नज़र अचे लखनि जे तइदाद में चौधारी परवाना खुंभिन वांगे बीठल नज़र था अचनि हे काॾे वेंदो हिन जा आशिक़ काॾे वेंदा हे रहंदो त नबी साईं जी नबूअत बि रहंदी जे नबूअत रही त नबी जा आशिक़ ऐं परवाना ऐं गुलाम बि क़यामत ताईं रहंदा कहिड़ा कहिड़ा हुज़ूर जा आशिक़ हथ मथे खणी ऐलान कयो जेतिरा शहीद थींदा ओतिरी बरकत पवंदी जेतिरा शहीद थींदा ओतिरी बरकत पवंदी असांजी त हारिया बि बीणा था थियनि वञे थो अंग वधंदो वञे थो अखर वधंदो वञे थी जमात वधंदी वञे थी जाते मदरसा नहाल मुल्क असां था घुमूं तव्हां त वेठे था मानी खाओ पंहिंजी था मानी खाओ असां परायूं मानियूं असां खाधी वञनि अॼु हिन ॻोठ सुभाणे हुन ॻोठ काथे सेरी काथे इफ़्तार काथे मंझंदि वरी रमज़ान खां पोइ काथे नेरनि काथे नाश्तो तव्हां 3 वेलनि खां सिकंदा हूंदव असांखे हिकु हिकु ॾींहुं खाइणा त 7 वेला था पवनि त बि 10 बि खाइणा था मुल्क असां था ॾिसूं मदरसा लॻा पिया आहिनि नईं जाइनि ते मसीतियूं नए मसीतियूं हेॾियुनि में वरी हेॾियूं वरी मदरसा हेॾा वरी हाफ़िज़ हेॾा मां अल्लाह जी क़ुरान जे अॻितो बावज़ू वेठो आहियां हाणे तरावी नमाज़ पढ़ी आयो आहियां मां गुनहगार हथनि सां हिन शाबान ऐं रजब जे मोकल जे महीननि में 500 खां वधीक हाफ़िज़नि ऐं आलमनि खे दस्तार बंदियूं कराए पगड़ियूं ॿधाए हाफ़िज़ ऐं आलम हुजण जी सनद ऐं मुबारक ॾिनी अथनि ॿियनि आलम अलाए केतिरा हाफ़िज़ हथ मुबारक कराया मां सॼे मुल्क में त पहुची न सघियुसि काथे ॾींहं जो हुयसि काथे राति जो हुयसि कंहिं 2 जाइनि ते ॾींहं जो हुयसि पर मां जहिड़े गुनहगार जे हथों बि हिन साल हिन हैदराबाद खां ओरे हिन सकर खां परे इन विचाग में 500 माण्हू छड़ो असांजे इन वेच एरिया में मुख़्तसर मुख़्तलिफ़ ॻोठनि में हिन हस्तीअ जा हाफ़िज़ ऐं कारी थी फारिग़ थिया आहिनि एॾो रहीम जो रहम आहे एॾो करीम जो करम आहे जॾहिं हे रहियो पियो आहे मुख हाणे हिनखे खुटाइण खां बम हणणु मीज़ाइल हणणु कावड़ियूं करणु चयो इहे चराई जूं निशानियूं आहिनि इहे चराई जूं निशानियूं नाग भॼी वियो आहे हिकिड़ो पियो रोए मां चयो छो बीठो आहियां चइसि सूबेदार ॿधो आहे दोस्तो सूबेदार मां चयो भाई हिनखे छो ॿधो थी चइसि हिन वटां चोर लंघे विया हुन वरी मूंखे रोई दानी चइसि नाग भॼी वियो आहे पीटे मार पई आहे हाणे मां सुम्हियो पियो में चोर ॿाहिरों लंघे विया उहे ओॾे नथा वञनि कुटको मुंहिंजे मथां आहे हीअ उहा कार आहे हिन सां पुॼी नथा सघनि वरी पढ़ण विया कुतो छितो थिए त 100 ॾाढ़े जे माण्हू छितो थिए त 1000 लख ॾखाए कंदा छा कुझु बि नथा बिगड़े सघनि हिन हस्तीअ जो छो हिन जा मुला मुहाफ़िज़ न आहिनि हाफ़िज़ मुहाफ़िज़ न आहिनि आलिम मुहाफ़िज़ न आहिनि कारी मुहाफ़िज़ न आहिनि मुहाफ़िज़ उहा जे मोकिलियो आहे मुंहिंजे मिठड़े मुहम्मद ॾे दुनिया में हुज़ूर वञे थो अखियुनि मां पाणी नथो बीहे हेॾो जन्नत जी तिखी जॾहिं चिठी लिखणी आयो साईं पढ़ साईं साईं पढ़ छा थो चई चई साईं चवां थो तोखे घुर थी आहे मथे बिस्त तुंहिंजे इंतज़ार में आहे चओ सुभाणे चई भला हीअ उम्मत काॾे वेंदी मथां वञी थी अचे इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून ओ मुंहिंजे आमना जा लाल
रहमतुल्लाह आलमीन का गणती न कर का गणती न कर का परेशानी कर न कर जेका सी तो ते नाज़िल कई तन क़यामत या ई रहंदी तू हलियो वेंदी जन्नत दे तुजी उम्मत तुजे कुरान खे ॿुधंदी सुधरंदी जन्नती बणजी वेंदी हिन खे कुछ हेॾे होॾे को करे सघे त बेशक हिन जा हाफ़िज़ आलिम शहीद करे वञी त वञे जॾहिं हिन खे कोई नथो ठाहे सघे त चओ वेसा विञाइणी अजाया असां जिन जे लाइ त नंबर वधे थो अदा निमाज़ी खऊं हाजी खऊं आबिद खऊं ज़ाहिद खऊं शहीद जो नंबर मथे आहे कि न घटि जेके चवंदा मथे आहे त मथे खणो शहीदनि जूं गणतियूं हे कयो नबी सी न कई चाचे जी गणती हसन हुसैन न कई हज़रत अली साईं जी गणती शहीदनि जे कार खे विञाइबो आहे शहीदनि जी बेअदबी कबी आहे हे वॾो अल्लाह जो एहसान जो अल्लाह ताला पंहिंजो फज़ल करे हिन क़ुरान जी फात पंहिंजे ज़िमे कई आहे असां क़ुरान जा नौकर हाफ़िज़ क़ुरान जा नौकर मौलाना क़ुरान जा नौकर बुज़ुर्ग क़ुरान जा नौकर बिछड़े मोहम्मद जा उम्मती ग़ुलाम सभु क़ुरान जा नौकर आहिनि मुहाफ़िज़ हिन क़ुरान शरीफ़ जो अल्लाह पाण इन जे करे अखर हेॾे हेॾो न थी सघियो आहे क़यामत ताईं न थींदो मायूस न थियो ग़मगीन न थियो पर दुआऊं अल्लाह खां घुरो यासीन जा लख कढी आयत करीमा जा लख कढी बिछड़े मोहम्मद ते दुरूद शरीफ़ पढ़ी लख कढी सलाह शरीफ़ जा लख कढी ख़त्म क़ुरान जा लख कढी आलम इस्लाम लाइ दुआऊं घुरो त जीअं अल्लाह ताला हर मोड़े महाज ते कश्मीर खां वठी फ़लस्तीन ताईं अफ़गानिस्तान खां वठी क्रूज़नी ताईं सोमालिया खां वठी करे अलजज़ाइर ताईं जिते भी मुसलमान वीचारे कशमकशी के मैदान में हर मोड़े महाज ते रब से उनके फतह नसीब फरमाए मदद फरमाए जिन के मुकद्दर में शहादत लिखी थी उनकी शहादत नसीब करे जन्नत जा बुलंद दर्जा नसीब फरमाए ईमान सा खात्मा मुझे ॾाढी खुशी थी जो तहां पुरसुकून माहौल में वेही अल्लाह जी रहमत बरकत वाले कुरान शरीफ के बुधो आ बस मां वरी वरी दोबारा अर्ज़ थो कयां मां तहां ॾे मेर समझो इलाज समझो अर्ज़ समझो मुखां मुअज़्ज़ज़ हो मुकर्रम हो मां पाण खां सभिनी खे भलो तो समझां अल्लाह जो नालो अथव सभु निमाज़ जा पाबंद थियो सभु पंहिंजे रब जा रहियल रोज़ा रखो कज़ा कयल वरी अदा कयो ओड़ो सवाब मिली वेंदो ताक़त हुजे हज करे अचो ज़कातूं कढी यतीमनि मिस्कीननि ज़ालनि खे ॾियो ऐं हिन हस्तीअ खे मुफ़्त में पढ़ंदा ई पढ़ंदा रहो अखियूं ठरी पवंदव दिलि ठरी पवंदव ज़ाहिरी बातनी बीमारियूं हली वेंदव मां हीअ दवा लिखी ॾिनमि तव्हांखे भई मेडिकल तो वरितई अलहमदिल्ला हाणे दवाऊं बि सस्तियूं थी वियूं खीसो तुंहिंजो ख़ाली थियो पर उन मां फ़ाइदो थिए ई अलाए न थिए ऐं हिन जे इलाज लाइ रब क़ुरान में तसली ॾिनी आहे त हे तुंहिंजे हर मर्ज़ जी शफ़ा आहे उहा ज़नी दवा आहे हीअ यकीनी दवा आहे हिन खे पढ़ो घणो हिन जो अलहम्द पढ़ो अलहम्द हिकु बीमारी जो इलाज सूरत बकरा ॿी इलाज यासीन शरीफ टीं बीमारी जो इलाज कुलो अल्लाह चौथी बीमारी जो इलाज कुलोज़ बिरबिल फलक पंजी बीमारी जो इलाज कुलोज़ बिरबिल नास छहीं बीमारी जो इलाज हर बीमारी जी दवा रखी पई आहे क़ुरान में पर फरमाए कुल दाइन दवाउन फातिहतुल किताब दवाउल कुल दाइन अलहम्द त अहिड़ो न अथई जो हर बीमार जे हर बीमारी जी रब दवा बणाए छॾी आहे ज़ाहिरी शफ़ा हिन में बातनी शफ़ा भी हिन में आहे खून जा दरिया टपी हीअ हस्ती तव्हां वटि पहुती आहे अदा चओ सभई हिकिड़ो मिठड़ो लफ़्ज़ ईमान ताज़ो थी वञे चओ अदा अल्लाह साईं जो क़ुरान शरीफ़ वॾे क़दुर वारो आहे वरी ॿियो लफ़्ज़ चओ अल्लाह साईं जो क़ुरान शरीफ़ मिठे नाले वारे हज़रत मुहम्मद करीम जे नबूअत जो वॾे में वॾो मौजज़ो आहे वरी टियों लफ़्ज़ चओ त अल्लाह साईं जो क़ुरान शरीफ़ असां सभिनी ग़रीबनि अमीरनि पोढ़नि जवाननि माइनि मर्दनि कलमे पढ़ण वारनि वटि अल्लाह रसूल जी अमानत आहे पोइ अमानत आहे त असांखे संभालणी आहे असां कीअं क़ुरान छॾियूं कीअं पुठी ॾियूं कीअं फिटी कयूं पढ़ो पढ़ायो हाफ़िज़ आलम कयो बचल आहे काॾे था बचनि जूं ज़िंदगियूं वैरान कंदा वतो रोलींदा वतो छा मिलियो आहे तव्हांखे पोयनि खे छा मिलंदो जंहिंखे क़ुरान मिलियो उन खे सभु कुझु मिलियो दौलत भी उन खे मिली सोन जूं माड़ियूं भी उन खे मिलियूं हेॾे त तकियो हिकिड़े साहिबी खे साईं बाह वरितो पुट हे काबू कर काबू कजांइ पुट हे काबू कर हथ में ॾिनऊंसि
से केस ताईं हलंदो चई साकुल जन्ना हे बिश्त ताईं हलंदो मोट बिश्त जे दर ते पुॼाए पोइ तोखे मोकिलायूं जेको तव्हां सां बिश्त ताईं हले उन खे नज़रअंदाज करे फिटी कजे केरु थो हले पीउ नथो हले माउ नथी हले भाउ नथा हलनि पुट नथा हलनि पोइ अहिड़ी हस्तीअ खे कीअं फिटी कयूं नालो अथव अलाह जो सुबुह जो पढ़ो मंझंदि जो पढ़ो शाम जो पढ़ो राति जो पढ़ो तव्हांजे ब्लड प्रेशर जो इलाजु इन में तव्हांजे कैंसर जो इलाजु हिन में तव्हांजे हार्ट अटैक जो इलाजु हिन में तव्हांजे साईं खे चवां शुगर जो इलाजु हिन में तव्हां जूं अलाए कहिड़ियूं बीमारियूं आहिनि दिक़त तप जो इलाजु सिल जो इलाजु अलाए छा आहिनि बीमारियूं दुनिया में सभिनी मर्ज़नि जी दवा ज़ाहिरी बातिनी बीमारियुनि जी दवा हिन क़ुर में पर जे शैतानी हमलो थिए नफ़्स जो हमलो थिए हुन खां मदद करो कीअं बचाए छॾियईं यूसुफ नबीअ खे वाइदो कयईं तव्हांखे बि मां ईअं बचाईंदुसि कुफर खां बि बचाईंदो तव्हां कुफर खां त बचाए छॾियईं पढ़ो त कलमो बसि तव्हां खां सोना तव्हां खां सेबता जिन माइनि मर्दनि जा वार भूरा आहिनि अछा भोलनि वांगुरु अथनि मुंहं उचा कपिड़ा उहे कलमूं बि नथा पढ़ी सघनि केॾी मालिक तव्हां ते महिरबानी कई जो कुफर खां बचाए छॾी हाणे बाक़ी ॿिनि खां बचणो आहे हिकु त वियो हिकु दुश्मन त वियो हलियो पढ़ो त सही कलमूं आसे था पढ़ो गणती हूंदव सेरी जी हर साल इंतज़ाम कंदा आहिनि हिन साल बि कयो हूंदो घर बि पुॼी वेंदव न त हिते बि वसो न घटाईंदा आहिनि गणती न कयो इनशा अल्लाह ताला तव्हांजो इंतज़ाम ज़रूरु हूंदो इन जे लाइ मूंखे चवंदा आहिनि त साईं विहारे 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 हिते आणाए पोइ जीअं विहाम वक़्तु पूरबो आहे कुंवार खे वञो आहे में मूंखे वरी पूरे विहारींदा आहिनि हेॾे परे छो चईसीं साईं खे पोयों टाइम ॾियूं त जीअं तेसि ताईं हले इहो झूनड़ो कुराड़ो ओ जेसि ताईं असां सीरीअ जो इंतज़ाम कयूं तव्हांखे बि फासाए फिटी था कनि मूंखे बि फासाए फिटी था कनि वॾा लाड़काणे वारा अटकली अलाह दर्जो ॾींदुनि हुनखे ख़ैरु अघाइणो आहे तव्हां जहिड़ा माण्हू खाई रोज़ो रखंदा हुनखे सवाबु मिलंदो इहो वॾो दर्जो आहे मुंहिंजा अज़ीज़ मुंहिंजा दोस्त मायूस न थियो हिकिड़े दुश्मन मूं जान छुटी वियो कल मूं त पढ़ो साईं ॾाढा पढ़ो हाणे हेॾी सेरीअ जी दिलि जाए साख ते ॾिनी मां वञा आसे था पढ़ो पढ़ो सभई ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह हिकिड़े दुश्मन खां बची वियो जो कुफर खां बाक़ी बचा ॿ हिकु नफ़्स ॿियो शैतान हाणे वरी ॿिए दुश्मन लाइ फरमाए थो क़ुर मजीद में फ़इम्मा यनज़ग़न्नक मिनश्शैतानि नज़ग़ुन फस्तइज़ बिल्लाह जंहिंमहिल तव्हां ते ॿियो दुश्मन शैतान हमलो करे दुआ कहां घुरो मदद मां कयां बची वियो ॿिए खां बि बचाइण जो ज़िम्मो खईं भला टे खां भला साईं नफ़्स जो असां ते हमलो करे पोइ कीअं बचूं हाणे फरमाए थो फ़क़रऊ मा तयस्सी वठो वरी हुन सां ॻाल्हाए ॿोलाए वरी मुक्ति मुहारियो वञी ग्राहक त वरी वेठो पढ़ दुकानदार दुकान ते वेहे त वेठो पढ़ वांदकाईअ में कामोरा हो कामोरा ऑफिस में वेहे त वांदकाईअ में वेही पढ़ वॾेरा उताक में वेही त वेठो पढ़ छा थो करे हे छड़ो बटण तो वेठो दवाएं टिविन डिशन जा वॾेरा साहब पंहिंजे उताक जंग बंगले खे बाहि जो पूरो न बणा हे रहमत वारो क़ुर वेठो पढ़ अलिफ लाम मीम अहसिब अन्नास अन युतरकू अन यकूलू आमन्ना वहुम ला युफ्तनून वलक़द फतन्ना अल्लज़ीन मिन क़ब्लिहिम फलयअलमन्ना अल्लाहु अल्लज़ीन सदक़ू वलयअलमन्ना अल-काज़िबीन अम हसिब अल्लज़ीन यअमलून अस्सय्यात अन यस्बिकूना मा यहकुमून
يرجو لقاء الله فإن أجل الله لآت وهو السميع العليم वो तार पांजे बंगले में कुरान वेही वांद काई में पढ़ दुकानदार वांद काई में वेही पढ़ कामोर ऑफिस में वेही पढ़ नफ्स जे धक खां बची वेंदे लफ्ज़ डुबरो थी पवंदो रूह खे ताक़त ईंदी तुंहिंजे पेट जी खुराक मानीअ भतवा नफ्स जी खुराक गुनाह ग़लतियूं आहिनि रूह जी खुराक रोज़ो निमाज़ ऐं रहमत वारो क़ुरान मजीद आहे पढ़ी त ॾिसो हिनखे ओताकूं पंहिंजूं सिंगारियो आफ़ीसूं पंहिंजूं सिंगारियो ऐं बि तव्हां सम्झो क़ुरान शरीफ़ खणणु पाण सां एडी ख्वाजा एसपी हो इंतजामी जे लिहाज़ सां ॾाढो भलो ऑफिसर हो पर वीचारो आगा खानी हो पोइ मां हिकिड़े वीचारो मिलण आयो त हीअं ॿीड़ियूं खोले मूंखे चईंसि हे ॾिसे थो असांजी निशानी आहे सॼो मुल्क असांजो ईअं फाथो पियो आहे पर मूंखे ॾुख आहे ॾाढो जो हिन मुल्क में शराब जा दुकान था हलनि मूंखे इतबार कोन्हे कंहिं ते मां उमेद करियां मुंहिंजी मदद कर तालिब ॾे मदरसे जा त मां 2 शराब जा दुकान बंदि करायां ॾिसो त केॾी हुनजी शराफ़त हुई चए तो मजबूर आहियां मां हे लड़कायो अथमि हे पंहिंजे मज़हब जी निशानी हे मां मजबूर आहियां हक़ तव्हां वटि आहे हक़ क़ुरान में आहे हक़ कलमे में आहे पर असांजो माहौल सॼो मटियल आहे हुनखे तालिब मां ॾिना बिना देर जे ॿई जेसि ताईं हुयो शिकारपुर में तेसि ताईं शराब खाना बंदि थी विया वाह जो ऑफिसर हो कमाल जहिड़ी ॻाल्हि हुई वॾो माण्हू वञे त कुर्सी न मिलेसि ग़रीब वञे त हुनखे अबा करे वेहारे ट्रकनि ते घुमंदो अचे गॾा गाननि ते घुमंदो अचे सब्जी मंडियुनि में हींअर आकाश घुमी वियो 2-3 महीना जो रहियो त शिकारपुर ईअं थी वई जो भेड़ी कंहिंजी कान अमन जो इलाइक़ो बणिजी वियो हे मुंहिंजा दोस्त मुंहिंजा अज़ीज़ पर वीचारो चए पियो साईं असां छा कयूं असांजो प्रोग्राम मज़हब ॿिए तरीक़े जो आहे असां हुन मुंझा पिया आहियूं इहा ॻाल्हि हुनजी मजबूरी जी ॻाल्हि ज़ाहिर थी पई त हो मस फासी पियो हाणे इहा ॻाल्हि अलाह साईं तव्हांखे पंहिंजे फज़ल सां नसीब कई जो हो पंहिंजे मज़हब जो उहो निशान पंहिंजे गिचीअ विझी वेठो आहे त तव्हांजो मज़हब क़ुरान सां वास्तो थो रखे पोइ जे तव्हां पंहिंजे मज़हब जी निशानी पाण सां खई त कहिड़ो ऐब आहे हिकिड़ो दीवान हो वॾो ऑफिसर हो मां असांजो ईअं भाकुर पातई मां बि हुन सां भाकुरो जो पातो त हुननि जो मूंखे वरी धाॻो लॻो हथनि में मां चयो हे छा पातो थी दीवान साहब चईं हे जणियूं आहे हे असांजे मज़हब जी निशानी आहे अफ़सोस आहे ग़ैर मुस्लिम पंहिंजे मज़हब जूं निशानियूं पाण सां साण खयूं था घुमनि तूं पंहिंजे मज़हब जी निशानी पाण सां खणी गॾु घुमाइण ऐं बि थो सम्झी हे तुंहिंजा हाल आहिनि जो पूरी दुनिया जा मज़हब कूड़ा आहिनि हे क़ुरान वारो मज़हब सचो आहे पूरी दुनिया जा मज़हब मटिजी विया आहिनि मुहम्मद करीम वारो मज़हब क़यामत ताईं दाइम ऐं क़ाइमु रहंदो जंहिंजी निशानी ऐं मौजूदो क़ुरान शरीफ़ आहे पोइ जे ॿियनि मज़हबनि वारा पंहिंजे मज़हबनि जूं निशानियूं खणी सघनि था त तव्हां बि क़ुरान खणी पाण सां गॾु घुमो जाते वांद कई मिले वेठा पढ़ो नफ़्स कमज़ोर थी वञे तव्हांखे गुनाह जी ज़रूरत ई न थिए हराम ॻाल्हाइण खाइण जी ज़रूरत ई न थिए कूड़ ॻाल्हाइण जी ज़रूरत ई न थिए गिला करण जी ज़रूरत ई न पए टाइम ई तव्हांखे न मिले तव्हां टाइम जी बेक़दरी था कयो खिल में भोग में हिकिड़े ॻोठ मां वियुसि छोकिरो भॼंदो आयो साईं बाबे खां दुआ त घुर मां तो छाजी दुआ घुरां चईं बाबे खे तास जो अहिड़ो शौक़ु आहे निकिरे थो हुनखे थो वठी अचे हुनखे थो वठी अचे हुनखे थो वठी अचे माण्हू नथा अचनिसि त पोइ वरी खट जे 3 पावनि खे पटको ॿधाए 4थी कुन ते पाण थो वेही रहे तास जो शौक़ीन नथो मुड़े तूं क़ुरान जो शौक़ीन फिटी कई थो वञे ॿुधी छॾियो सभई इलाइक़ाने वारो जा घड़ी क़ुरान खां जुदा हो त हेठला हो जंहिं टाइम ते तव्हां सां क़ुरान गॾु आहे त 24 कलाक रब जी रहमत तव्हां सां गॾु हे खयूं घुमनि लो जाते वेही वेठो पढ़
अल्लाह से फरमाया तो अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब गमगीन छो थियो आहे हेड़ो क़ुरान जो ॾिनो थी माए ओ मायूस हाल मायूस छो थियो आहे पैगंबर जल्दी जल्दी पंहिंजी उम्मत वॾों पहुच साईं पहुची छा कयां जे उतलु इलैका मिनल किताब जेको मां नाज़िल कयो आहे उहो वञी पढ़ त मां हिननि जा ग़म लाहे ॾियां नबी साईं ग़म लाहींदा हुआ छा ॿुधाए ग़मनि जो इलाज आहे तंहिंजे करे तव्हां पंहिंजूं क़ीमती ज़िंदगियूं महिरबानी करे बेक़दरी सां न विञायो अल्लाह ताला जल जलालहू तव्हांजी ज़िंदगीअ खे शल दुरुस्त फरमाए अल्लाह ताला तव्हांखे सालियो करे ॾाढा चङा हो ॾाढा भला हो ॾाढी दिलि ठारे था विझो न त मां थकल माण्हू हमेशह 20 तारीख़ ताईं ख़तम ॿुधी ऐं पोइ मां निकिरंदो आहियां जलसनि ते हिन साल वरी अहिड़ा के अणपढ़िया आया जो क़ुर शरीफ़ खणी बीही रहिया 18 तारीख़ वठी कढियो अथऊं वरी जंहिंखे राति जा टाइम न मिलिया आहिनि त वरी सुबुह 1 तारीख़ वठी 18 ताईं वरी ॾींहं जा जलसा कराया अथऊं हाणे रोज़े में वाइज़ क़ुर शरीफ़ जी करामत आहे चप सुका पिया आहिनि निड़ी सुकी पई आहे पेट पुठीअ सां लॻो पियो आहे हिकिड़ो कलाकु वाइज़ो कल्ह बि हिकिड़े ॻोठ में कयो अथमि 1.5 कलाकु तॾहिं बि चवनि पियासीं अञा अधु कलाकु कर अञा हिकिड़ो पासो रील जो रहियल आहे छा बस रोज़े में 1.5 कलाक मां वाइज़ कयो आहे तॾहिं बि रही पिया हुई न सुबी छा पिया चवनि हे 2 सुल्तानी शाहिद साख ते वेठा अथव रड़ियूं पिया कनि से हिकिड़ो पासो मां जो बाबा न पाणी न मानी खाइणी आहे ख़ुदा जा बाना मनव आहे 1.5 कलाक में हां जे सॼाई थी ॻाल्हायो अलाह जे मदद सां ये केॾी क़ुर पाक जी माण्हुनि में सिका असांजो अकल हैरान आहे काफ़िर जीअं मुस्लमान खे मारनि था तीअं मुस्लमान में इश्क़ ऐं मोहबत क़ुर सां वधंदो थो वञे काफ़िर जीअं मुस्लमान खे शहीद था कनि तीअं मुस्लमान मुंहिंजे हुज़ूर जा आशिक़ ऐं परवाना ऐं मस्ताना थींदा था अल्लाह जो कसम आहे अॼोके इज्तिमा खे ॾिसी मां तस्लीम थो कयां त बराबरि नबी साईं जो मौजज़ो अञा ताईं दुनिया में बराबरि नबी साईं बराक आहे त हुनजा मौजज़ा बराक आहिनि हे त ॾिसो हीअं माण्हू केरु ॾियारींदो इमाम खे लठनि पासनि सां बि न बीहंदा पर हिन हस्तीअ जे सिक में न घर वञण थो रूह थिए न चुरण थो रूह थिए न का वेहण जी जाइ थी मिले ईअं कंधियूं कयूं बीठा हो इहा केॾी अल्लाह जी तव्हां ते रहमत आहे चओ हे मुंहिंजे मिठड़े मोहम्मद जो मौजूदो आहे हीअ हिन रहमत वारे क़ुर जी मोहबत कमज़ीन न थियो फतह तव्हांजी आहे फतह हक़ जी आहे फतह क़ुर शरीफ़ जी आहे फतह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आहे फतह अल्लाह जी आहे जंहिंजो रब तंहिंजो सभु बाक़ी हे ज़माने जा लाहा चाढ़ा पिया थींदा आहिनि इहा का नई ॻाल्हि कान्हे जो असां मायूसी वेही रहूं पाण खे मेंटल करे हौसला पस्त करे वेही रहूं जॾहिं नबी साईं हौसलो पस्त न कयो जॾहिं अली साईं हौसलो पस्त न कयो जॾहिं इमाम हसन साईं हौसलो पस्त न कयो अली साईं जी शहादत ते इमाम हुसैन साईं हौसलो पस्त न कयो असां हुनजा हबदार असां हुनजा मुरीद असां हुनजा नौकर असां हुनजा ग़ुलाम पंहिंजा हौसला पस्त न कंदासीं हौसला असांजा बुलंद आहिनि फतह ॾिसण में थी अचे टुकड़े जो इस्लामी आइन न वञो बेदीननि खे त इंशा अल्लाह ताला उभरण खां वठी लहण ताईं हिकिड़े ई झटके सां सॼे मुल्क में मोहम्मदी निज़ाम नाफ़िज़ थी वेंदो अल्लाह क़ादिर आहे हुनखे हुकुम जी देर आहे मां तव्हांजी तसली लाइ यासीन जी आयत पढ़ियमि यादि अथव वरी मां बि अर्दो बणाई इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैअन यक़ूल लहू कुन फयकून चलो मांखे हुकुम जी देर आहे बस देरी कान्हे का
जी मां आसमान बिहारे हुक्म सां, जी सिजु बारंदो हुक्म सां, जी चंड बारियांदो हुक्म सां, जी सितारा चिमकाया तो हुक्म सां, जी मोहम्मद मिठड़े खे नबी बणायो तो हुक्म सां, तीअं उन जो निज़ाम सॼे मुल्क में मां पंहिंजे हुक्म सां नाफ़िज़ करे सघां थो। इन जे करे मायूस थियण जी, गमगीन थियण जी का ज़रूरत कान्हे। अल्लाह से तव्हांखे सम्झ सोच ॾिनी आहे, ॾाढी ख़ुशी थी पई। बसि हाणे तव्हां कुफर खां बि निकिरी आया हो, नफ़्स जी दवा बि तव्हां सम्झी वियो, हिन जो शैतान जो इलाज। हाणे नफ़्स जी खुराक वधायो, नफ़्स खे कमज़ोर करे रूह जी खुराक वधायो, नफ़्स जे दुश्मनी खां बचो। क़ुर मजीद घणो पढ़ो। मां वसियत थो कयां, अर्ज़ थो कयां, अलाए ॿिए साल ताईं जीअरो हुजे अलाए न हुजां, कुराड़ो माण्हू क़बर जे भर थिए, पतो न आहे हयाती वफ़ा करे अलाए न करे, क़यामत ॾींहुं शायदि थी जो त असांखे चयो हुई ही तव्हांजो तावीज़ आहे, ही तव्हांजो इलाज आहे, ही तव्हांजी छांव आहे, ही तव्हांजी छपर आहे, ही तव्हांजे रूह जी राहत आहे, ही तव्हांजे इलाज आहे बीमारियुनि जो। हिन हस्तीअ खे पाण सां गॾु खणो, तव्हांजा बेड़ा ई पार आहिनि। जाॾे तव्हां वेंदव सोभ करे मोटंदव, जंहिंसां क़ुर गॾु हूंदो उन्हीअ ते रहमत ई रहमत पई वसंदी। ॾाढी ख़ुशी थी जो अल्लाह ताला तव्हां ते इहो अहसान कयो जो तव्हां हीअं क़ुर ॿुधण जे लाइ हेॾा शौक़ ज़ौक़ में बीठा हो। अल्लाह ताला तव्हांजे वेहण खे, तव्हांजे बीहण खे, मुंहिंजे ॿुधाइण खे, तव्हांजे ॿुधण खे क़बूल फरमाए। हीउ दोस्त हिकिड़े वीचारे लिखियो आहे त साईं अब्दुल जब्बार शेख साहिब साईं दुआ घुरंदा त मूंखे अल्लाह ताला जल जलालहू औलाद अता फरमाए। अल्लाह साईं वीचारे साहिल खे पंहिंजे फज़ल सां तुंहिंजा खज़ाना औलाद जा भरिया पिया आहिनि। ज़करिया अलैहिस्सलाम पोड़े खे ॾिनई, इब्राहिम अलैहिस्सलाम पोड़े खे ॾिनई, हिन पंहिंजे ॿानले खे बि सालियो औलाद अता फरमा। ऐं जेतिरनि खे बि औलाद कान्हे सभिनी खे औलाद सालियो अता, ऐं जिन खे औलाद अता फरमाई थी उन जा बचड़ा हाफ़िज़ बणा, कारी बणा, आलिम बणा, अबे अम्मा जा फर्मा बरदार बणा। वरी अल्लाह जी मेहरबानी थी जो तव्हां हिन मौक़े ते दुआ घुराई आहे। इंशाअल्लाह हथ जमात जा ख़ाली न वेंदा, सभिनी जूं गॾियल दुआऊं आहिनि। अल्लाह से सभिनी जा क़बूल कंदो, सभिनी जूं जायज़ मुरादूं पूरियूं फरमाईंदो, सभिनी जूं मुश्किलियूं आसान फरमाईंदो, सभिनी बे औलादनि खे औलाद अता फरमाईंदो, सभिनी जे औलाद खे फर्मा बरदार बणाईंदो, सभिनी जे बचनि खे हाफ़िज़ ऐं आलिम बणाईंदो। साईं मुंहिंजे लाइ मग़फ़िरत जी दुआ घुरंदा त अल्लाह ताला जल जलालहू मूंखे मग़फ़िरत नसीब फरमाए ऐं मूंखे हज अकबरी नसीब फरमाए। अल्लाह से हिन पंहिंजे ॿानले खे अकबरी हज नसीब फरमाए। रब साईं उहो हज नसीब फरमाए जंहिंमें 2 ख़ुतबा हुजनि, जुमे जो ॾींहुं हुजे, हज जो ॾींहुं बि हुजे। सुभान अल्लाह, नूर अला नूर थी वञे। माण्हू वरी चवंदा आहिनि इहो साल गौरो आहे जंहिं ॾींहुं जुमो बि थिए वरी ईद बि थिए, छो त मैदो आहे तव्हांजो कमज़ोर, ॿ ताक़त वारियूं शयूं पाण जो हज़म नथा करे सघो, पोइ सम्झो था त अलाह बि हज़म न करे सघंदो, ॿार न खणी सघंदो। ख़ुदा जा बाना रब खाइण खां पाक, पीअण खां पाक, ज़ईफ़ थियण खां पाक, कुराड़े थियण खां पाक। जुमे जो ख़ुतबो बि उन ॾींहुं, ईद जो ख़ुतबो बि इहो ॾींहुं जो नूर अला नूर आहे। हुनखे कहिड़ी देरि आहे, हिन त बाज करे छॾी। सुबुह जो ईद पढ़ीसीं, मंझंदि जो जुमो पढ़ियोसीं, सॼो ॾींहुं रहमत ई रहमत में गुज़री। मुंहिंजा अज़ीज़ तव्हां पंहिंजे नंढे खां क़ुर शरीफ़ जी तिलावत करायो। अलाह सी कंदो, कुझु आयतूं पढ़ंदो नंढो मुंहिंजो, अलाह सी तौफ़ीक़ ॾींदुसि। ॾाढी सुठी घुर कई अथव, अलाह ताला हुनखे पढ़ण जी चल तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह साईं सभिनी जा नंढा बचड़ा सालिया करे, सभिनी जे बचनि खे अल्लाह साईं ओ जमात जे साम्हूं रहमत ऐं बरकत वारे क़ुर ॿुधाइण पढ़ण जी चल तौफ़ीक़ अता फरमाए। साईं मां तमामु गुनहगार आहियां, ॾाढो गुनहगार आहियां। मुंहिंजे लाइ दुआ घुरंदा अल्लाह सी माफ़ी नसीब फरमाए। अबा असां सभु गुनहगार हूं, मां सभिनी लाइ दुआ थो घुरां, मूंखे बि रब माफ़ी ॾे, तव्हांखे बि माफ़ी ॾे, सॼी हुज़ूर जे उम्मत खे माफ़ी नसीब। पंहिंजे लाइ बि दुआऊं घुरूं, हिन साहिल लाइ बि वीचारा दुआ घुरूं, सॼी उम्मत लाइ दुआऊं घुरूं, जेके आहिनि उन्हनि लाइ बि घुरूं, जेके न आहिनि मुंहिंजियूं अमड़ियूं न्याणियूं भेनरियूं कलमे वारियूं, जेके पूरे आलम इस्लाम मुस्लमान आहिनि, सभिनी लाइ दुआऊं घुरूं। अल्लाह सभिनी खे अॼु को भलारी राति पंहिंजे फज़ल सां माफ़ियूं नसीब फरमाए, लेखाई नवां फरमाए।
इत्कावा वेहण वारनि खे अर्ज़ थो कयां मस्जिदनि में जेके मस्जिदियूं मुंहिंजे वेझो आहिनि या जेके मस्जिदनि में आया हो मस्जिदनि वारो पंहिंजे ॻोठ जे घर जे पाड़े जे इत्कावान खे वञी चओ उहे बि माफ़ी जूं दुआऊं घुरनि जेके हचारो करे मस्जिद में चारा इत्काफ़ सां वेहनि था रब उन्हनि जी दुआ बि ख़ाली न मोटाईंदो आहे ख़ुशि नसीबनि जे इत्काफ़ में वेठा आहिनि तव्हांखे बि वक़्तु आहे हिकु ॾींहुं हिकु राति वेहंदव ॿ ॾींहं बरातियूं इत्काफ़ में वेहंदव 10 ॾींहं 9 ॾींहं न वेठो हिकु ॾींहुं हिकु राति वेठो तॾहिं बि मुंहिंजे हुज़ूर साईं मुंहिंजे आका साईं फरमायो त हिकु ॾींहुं हिकु राति जे मस्जिद में इत्काफ़ कयो उहे बि जन्नत में मां सां गॾु हलंदा वेहो वञी पंहिंजे रब जे घरनि में इबादत गाहनि में मस्जिदनि में पुट वॾो सवाब जो कमु आहे वॾो दर्जे जो कमु आहे अलाह सी तव्हांखे पंहिंजे फज़ल सां पंहिंजे मस्जिदनि में वेहणो नसीब फरमाए जेका घड़ी मुंहिंजे हुज़ूर फरमायो माण्हू मस्जिद में वेठो आहे ईअं सम्झे त अलाह जे जन्नत में वेठो आहे साईं दुआ घुरंदा त पूरे आलम इस्लाम खे क्रूज़नी खे अफ़गानिस्तान खे कश्मीरनि खे फ़लस्तीननि खे पूरी दुनिया जे मुस्लमाननि खे अलाह सी फतह नसीब फरमाए अलाह सी सारी दुनिया जे मज़लूम मुस्लमान जी मदद फरमा सभिनी खे पंहिंजे नेक मक़सद में फतह नसीब फरमा अलाह सी सॼी दुनिया जे मुस्लमान खे काफ़रनि जे लिपेट खां काफ़रनि जे ज़ुल्म खां निजात नसीब फरमा कुफर खे ऐं काफ़रनि खे शिकस्त ॾेई मुस्लमान इस्लाम खे फतह नसीब फरमा हर जाइ ते हर मोड़ ते हर मुस्लमान जी पंहिंजे फज़ल सां मदद फरमा ए अल्लाह तूं करीम आहे तूं रहीम आहे असांजे ऐबनि ॾिस पंहिंजे ॿारनि ते बाज कर चई मुंहिंजी घरवारी बीमार आहे उन लाइ दुआ घुरंदा अलाह सी हिन वीचारे खे ॿिया वरी बि पढ़ाइनि अलाए न पढ़ाइनि इहा त बचाए ॾेसि वीचारे जी दर्द में दुआ घुराई अथई अलाह सी वीचारे जे ॿार घरवारीअ खे फ़क़ीराणी खे सिहत नसीब फरमा अलाह सी वॾेरो आहे त वॾेरी खे सिहत ॾिजाए कामोरो आहे त उनजी VIP घरवारी खे ॾिजाए ग़रीब आहे त उन घरवारी ग़रीब खे सिहत नसीब फरमा जाए जेतिरा बि मरीज़ आहिनि अलाह सी उन्हनि ते रहम जी नज़र फरमा तूं शाफ़ी आहे तूं काफ़ी आहे वॾो अलाह जो अहसान थियो आहे काॾे त सुठा ख़्याल थिया आहिनि तव्हांजा पुट कहिड़े पासे जी चिठियूं त कहिड़ियूं मिठियूं लिखियूं अथव कहिड़ियूं त मिठियूं चिठियूं लिखियूं अथव पुट केॾा त सुठा दानाव थी विया हो अॻे कहिड़ा कहिड़ा लिखंदा हो ॻाल्हियूं हाणे काॾे हलिया वियो आहे तव्हांजा सुवाल जवाब हाणे केॾो रब ॾे तव्हांजो रुझान थी पियो आहे केॾो त तव्हांजे दिलि में ईमान अची वियो आहे केॾी त तव्हांजी अलाह सां मोहबत थी पई आहे केॾा त सब्जियल ऐं सम्झियल मोहित थी पिया हो अलाह सी तव्हांजे इन तावीज़नि खे चिठियुनि खे इन अर्ज़नि खे छल पंहिंजे मेहर सां क़बूल फरमाए अलाह ताला पंहिंजे ॿाननि ते बाज फरमा पंहिंजे ॿाननि ते बाज फरमा मुंहिंजा रब साईं पंहिंजे फज़ुल फरमा मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा अज़ीज़ो अलाह ताला खां दुआ आहे त सभिनी मुस्लमाननि खे पंहिंजे मेहर ऐं बाज सां ॿिन्ही जा के अखर तमामु सना लिखिया अथव आहिनि सभु दुआउनि जा काग़ज़ उहे मां नथो सम्झी सघां चवनि था त तव्हां साईं महिरबानी करे महिरबानी करे साईं दुआ घुरंदा त अल्लाह ताला जल जलालहू सभिनी जे बचनि खे तव्हांजे बचिड़े वांगुरु क़ुर मजीद जो हाफ़िज़ बणाए मां इहा पहिरीं बि दुआ घुरी आहे पुट हे मुंहिंजो जिस्मानी बचिड़ो आहे तव्हांजा बचिड़ा मुंहिंजा रूहानी बचिड़ा आहिनि मां पहिरीं बि दुआ तव्हांजे अचण लाइ घुरी आहे हाणे बि थो घुरां त रब साईं तव्हां से बचनि सभिनी खे अलाह से हाफ़िज़ करे क़ुर शरीफ़ जो रब साईं हिन नेमत सां माला माल करे अल्लाह ताला वॾो अहसान करे साईं भला तबलीग जमायत जो मसइले में कुझु असांखे वज़ाहत कंदा पर चङी जमायत आहे नेक सालेड़ा आहिनि वीचारा ॾाढ़ियूं अथनि निमाज़ अथनि भलो कमु कंदा आहिनि अलाह अलाह कंदा आहिनि मस्जिदनि में वेंदा आहिनि ॾाढा चङा माण्हू आहिनि वीचारनि जा बिस्तरा कॾहिं को उछलींदो आहे तॾहिं बि कस खाई वीचारा वरी मस्जिदनि में किरंदा आहिनि अची हो कंहिंजा मंदा न आहिनि बदख़ा न आहिनि उहो ला युकल्लिफ़ु अल्लाहु नफ़्सन इल्ला वुसअहा रब क़ुर में फरमायो आहे जेतिरी जंहिंमें ताक़त हुजे उहो ओतिरो दीन जो कमु करे शाबस त एतिरो बि दीन जो कमु कनि था के घटि था कनि के मथे था कनि जंहिं जेतिरो दीन जे तरफ़ विख वधाई आहे अलाह उन जी उन क़दम खे छल क़बूल फरमाए उन्हनि जी उन अलाह ताला ओ महिनत खे क़बूल फरमाए वॾियूं महिनतूं थियूं थियनि जमायत जूं ओ अमेरिका में इस्लाम पहुतो आहे तबलीग जमात जे ज़रिए बरतानिया में इस्लाम पहुतो आहे तबलीग जमात जे ज़रिए लखनि जे तइदाद में बरतानी मुस्लमान
बुश हुमर निकिरी वई आहे त अमेरिका में इस्लाम वधंदो थो वञे। हज़ारनि लखनि जे तइदाद में अमेरिका में मुस्लमान। असां जूं जमातूं सालियूं जमातूं आहिनि, नफ़रतूं हिक ॿिए खां न कयो, हिक ॿिए ते तनक़ीद न कयो, हिक ॿिए ते जरह न कयो। ॾिसो तव्हां मुल्क जो कहिड़ो नाज़ुक हाल आहे। अलाए छा काफ़र सोचियूं वेठा आहिनि, तव्हांजो धरतीअ ते वजूद ई बर्दाश्त नथा कनि ऐं तव्हां हिक ॿिए खे तनक़ीद जो निशानो न बणायो। तव्हांखे हीअ हस्ती मिलियल आहे, अलाह तव्हांजा ॿेड़ा ई पार कंदो, जंहिंजो रब तंहिंजो सभु। छा कंदा काफ़र? हिन महिल ताईं काफ़रनि छा कयो आहे? नबी साईं जो छा बिगेड़ियो अथऊं? तव्हांजो छा बिगेड़ींदा? सभु ॾाढा चओ जंहिंजो रब तंहिंजो सभु। मुसलमान पाण मुतहिद थियो, इत्तिहाद जी फिज़ा क़ाइमु कयो। अलाह ताला तव्हांखे सभिनी खे चल तौहीद जो परवानो बणाए। पुट लाउड सिधो कयो, नंढड़ो मुंहिंजो पढ़े अलम शरीफ़ त पोइ दुआ घुरो। आप पढ़े पढ़ो।